अस्सलामुअलैकुम। अॼु सभ खां पहिरियां त पंहिंजो मां इहो ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु में टेस्ट कराई हुई, कोविड पॉज़िटिव आई ऐं उन खां पोइ मां लॉकडाउन जे अंदरि आहियां। त जेकॾहिं खोड़ इशूज़ ते मां ॿाहिरि न निकितो आहियां त उन जी वजह इहा आहे। कोविड जे हवाले खां ई अॻिते जॾहिं इनशाला सिंध जे सियासी मुस्तक़बिल ते ॻाल्हाइबो त उन में बयानु कंदुसि त कोविड जे हवाले सां, बल्कि हाणे ई मिसाल ॾेई थो छॾियां। हिकु तमामु घणो मास्क मूंखे लॻल हुई ऐं ग्लव्स पातल हुया त मुंहिंजी हिकिड़ी कोर्ट में हेयरिंग हुई। उहा हेयरिंग अटेंड करणु वियुसि त जज साहब सिंधी हो। जज साहब चयो ऐं कुझु वकील दोस्त बि बीठा हुआ। उन्हनि चयो त हे छा पाया आहियो आहे, मास्क वास्क ग्लव्स, पाण खे एॾो कवर, हिते त कोई ख़्यालु नथो करे ईअं। मूं चयो साईं इहो त ख़्यालु करिणो पवंदो, छो जो हे त सीरियस मसइलो आहे। तमामु घणी ॻाल्हि जेका आहे हद खां चढ़ी वई आहे। त उन्हनि चयो त न यार हिते कंहिंखे थो वठे। वकील साहिबनि चयो साईं हीअ असांजो इलाइक़ो गरम इलाइक़ो आहे, हिते जेको आहे इन शइ खे एतिरो कोविड असांखे न मारींदो, जो गंदगीअ में असां रहूं था, असांखे उहा गंदगी नथी मारे, कोविड छा कंदो। बहरहाल हाणे अॼु उन्हनि जज साहब खे, वकीलनि खे, सभिनी खे जेको आहे कोविड लॻो पियो आहे, उहे मोकल ते आहिनि। चवण जो मक़सदु इहो त कोविड खे सीरियस वठो, ठीकु आहे। अॻिते हलूं, डोमिसाइल जो मसालो। हाणे थोरो अॼु जेका तनक़ीद थींदी न, उहा तनक़ीद थींदी सफ़ा असुल दिलि मां। पोइ इहे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं, तल्ख़ आहिनि न आहिनि, तव्हांजे लीडर खे ग़लति चवां थो नथो चवां, जेको बि आहे न ॿुधणो पवंदो। छो जो जेकॾहिं सियासत हिन धरती जे लाइ करणी आहे न, त पोइ इहो ॿुधणो पवंदो। जेकॾहिं न तव्हांखे सियासत कंहिं लीडर जे लाइ करणी आहे, कंहिं हिकु जिंद हिकु जान जे लाइ करणी आहे, त पोइ तव्हांखे ॾुखी थींदी ॻाल्हि, उहा ॾुखी लॻंदी। इन जे करे पहिरियां पंहिंजे ज़हन खे क्लियर करे छॾियो त हीअ धरती जे लाइ था असां जीऊं, या हिन धरती जे लाइ था ही महिनतूं कयूं ऐं हे कशाला कढूं, ऐं हे धरती जे लाइ था असां जिदोजहद कयूं, अमली हुजे मैदान में या सोशल मीडिया ते हुजे, कहिड़े बि क़िस्म जी जेका बि जिदोजहद कयूं था, जेकॾहिं इहा हिन धरती जे लाइ आहे त पोइ तव्हांखे इहा तनक़ीद बर्दाश्त करणी पवंदी ऐं उन में सच ॾिसणो पवंदो। जेकॾहिं इहा हिकु लीडर जे बारे में आहे, हिकु माण्हू जे बारे में आहे, हिकु जिंद जे बारे में आहे, हिकु माण्हूअ सां वफ़ादारी जे बारे में आहे, हिकु पार्टी सां वफ़ादारी जे बारे में आहे, त पोइ तव्हांखे मां वॾे ॾुखियनि हिकिड़े फीलिंग्स सां, अहसासात सां इहो चवां थो त पोइ तव्हां हिन धरती जे बहितरी जे लाइ कुझु बि कॉन्ट्रीब्यूट न करे सघंदव। जे सियासत तव्हांजी ख़िदमत, तव्हांजी महिनत, जे तव्हांजो पोरियो, जेकॾहिं तव्हांजी समाजी कम, तव्हांजा सियासी कम, तव्हांजा माशी या कहिड़े बि क़िस्म जा कम जेकॾहिं हिन धरती जे लाइ कोन्हनि, त तव्हां हिन धरती जे लाइ नुक़सानदेह आहियो। जेकॾहिं तव्हांजा उहे कंहिं हिकिड़े माण्हू जे लाइ आहिनि, त तव्हां हिन धरती जे लाइ नुक़सानदेह आहियो। जेकॾहिं हिन धरती जे लाइ आहे त पोइ हिन धरतीअ जा सचा सपूत, न्याणियूं ऐं छोकिरा, दोस्त, नौजवान, बुज़ुर्ग ऐं नौजवान सभई, कुराड़ियूं औरतूं असांजूं ऐं असांजूं नौजवान औरतूं ऐं ॿार बच्चा, इहे सभु पोइ हिन धरती जे लाइ जेकॾहिं तव्हां कयो था, हिन धरती खे ज़हन में रखी कयो था, त पोइ तव्हांजी जेका महिनत आहे उहा रायगा न वेंदी। हिन धरती खे तव्हांजी ज़िंदगी में न त तव्हांजे फ्यूचर में ज़रूरु, तव्हांजे नेक्स्ट जनरेशन्स जेके असांजा बच्चा ईंदा, उन्हनि जी ज़िंदगी में ज़रूरु इहा बहितरी मिलंदी। हाणे पहिरियां डोमिसाइल जो इशू तमामु बुरे तरीक़े सां हैंडल कयो वियो असां वटि। असांजे कुझु दोस्तनि उन में सभु अची धरणनि ते जेको आहे हिननि खे बणाए छॾियऊं। हाणे सभ खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे, तव्हांखे ऐं असांखे सिस्टमैटिकली हिकिड़े निज़ाम तहत तव्हांखे असांखे जाहिल रखियो वियो आहे, असांखे कमज़ोर रखियो वियो आहे। माना इख़्तिलाफ़ राय रखण जी जेका आहे न, आज़ादी ॾिनी न वई आहे। जेकॾहिं कोई इख़्तिलाफ़ राय रखे त उनखे छॾे ॾियो, कढी छॾियो, पंहिंजे ग्रुपनि मां कढी छॾियो, पंहिंजनि जेको आहे उनखे पंहिंजो लीडर मञणु छॾे ॾियो, उनखे हिकिड़ो सुठो माण्हू सम्झणु छॾे ॾियो। इहे ॻाल्हियूं असांखे सिस्टमैटिकली
सेखारियूं वयूं आहिनि त जीअं जेसीं ताईं असां पाण में विढ़ंदा रहंदासीं, डिवाइड थींदा रहंदासीं, ज़ालिम जी गिरफ़्त मज़बूत थींदी वेंदी, ज़ालिम जो पावर परपेचुएट थींदो वेंदो। माना हिकिड़ो पावर हमेशह जे लाइ हुनखे रखिणो आहे, उहो हुनखे नथी करण जी ज़रूरत पवे त हमेशह जे लाइ पावर रखण जे लाइ मां छा कयां, हुनखे ज़रूरत नथी पए, असां हुनखे करे था ॾियूं पाण। त इन जे करे महिरबानी करे, कुर्ब करे, तव्हां थोड़ा समझदार ॾाहा थी करे हिन ॻाल्हि खे सम्झो त असांखे हीअ जेका धरणनि वारी सियासत आहे न, धरणनि वारी, इहा धरणनि वारी बि पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थी, पर धरणनि जी सियासत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धरणनि जी सियासत ऐं सिर्फ़ु हर मसइले जो हल धरणो आहे, ऐं जंहिं धरणो 5, 8, 10, 15 या 1000 माण्हू वठी वञी आहियूं त उहो सिंध जो सपूत थी वियो, जंहिं धरणो न हुयो त उहो न थियो। इहा ज़हन मां ॻाल्हि कढी छॾियो। धरणा बि हिकु सियासी जिदोजहद, हिकु तव्हांजे कंहिं बि मसइले खे हल करण जे लाइ अहम किरदारु अदा कनि था, पर धरणा सिर्फ़ु धरणनि ताईं महदूद करे धरणनि हणण वारनि खे असां पंहिंजे जेकॾहिं सियासी मुस्तक़बिल जो लीडर सम्झूं त इहा असांजी सोच ग़लति हूंदी। डोमिसाइल जे मसइले ते हिकिड़ो कानूनी हिकिड़ो आहे न तव्हांजो, मां तव्हांखे मौक़िफ़ हिन ते माफ़ कजो न ॾेई सघियुसि, जो हे कोविड जो रिज़ल्ट पॉज़िटिव अची वियो त इन जे करे मां न ॾेई सघियुसि। तव्हां वटि हिकिड़ी सम्झण जी शइ आहे त डोमिसाइल जो इशू छा आहे, कानूनी हिकिड़ी जंग आहे, ठीकु आहे। तव्हांजो 1953 जो जेको एक्ट चवे थो, सिटीज़नशिप एक्ट चवे थो त हिन पंहिंजो जेको आहे सूबे जे अंदरि, कहिड़े बि सूबे जे अंदरि ॿिए सूबे मां अची केर बि माण्हू रहे थो त उनखे तव्हां डोमिसाइल उतां जो ॾींदव जेकॾहिं 1 साल ताईं रहे थो त, ठीकु आहे। जेकॾहिं 1 साल ताईं रहे थो न, उहो एक्ट चवे थो त 3 सालनि खां वधीक टाइम तव्हां हुनखे न ॾींदव, ऐं जेको सिंध जो एक्ट आहे उहो 1 साल जी चवे थो त 1 साल जे अंदरि हुनखे डोमिसाइल मिली वेंदो। हाणे जेकॾहिं 1 साल खे हुनखे डोमिसाइल थो मिले त पोइ इन में हाणे कीअं इहो इशू जेको आहे तव्हां रिज़ॉल्व कंदव धरणनि सां, जॾहिं त कानून चवे थो हुनखे डोमिसाइल ॾींदो, भले पंजाबी अचे, महाजर अचे, केर बि अचे। जेकॾहिं उहो सिंध धरती ते 1 साल या सिंधी पंजाब में वञी 1 साल रहे थो, या जेकॾहिं पंजाबी होॾे वञी KPK में वञी रहे थो, या पठान बलोचिस्तान में रहे थो, या बलोच सिंध में रहे थो, त पोइ छा थींदो, उनखे 1 साल जे अंदरि तव्हांखे डोमिसाइल ॾियणो आहे। हाणे इन एक्ट खे तव्हां छा कंदव, इन्हनि रूल्स खे छा कंदव, तव्हांजे आइन में मौजूदु आहे, इनखे तव्हांखे कानूनी तरीक़े सां विढ़णो पवंदो। इहा जंग आहे ई कानूनी, सिर्फ़ु कानूनी आहे। धरणे सां कुझु न थींदो। धरणे सां छा थींदो मां तव्हांखे ॿुधायां थो। कोविड जे दौरान धरणो हणणु माना पंहिंजनि हिते त डोमिसाइलनि में त नौजवाननि जो मुस्तक़बिल थो तबाह थिए न, हिते तव्हां नौजवाननि खे हाणे ई उन्हनि जे हाल खे तबाह करे छॾियो। माना जेकॾहिं तव्हां किथे बि 100 माण्हू, 50 माण्हू, 500 माण्हू, 1000 माण्हू किथे बि गॾु थियो न, त तव्हां नौजवाननि खे हिकिड़े जान खणंदड़ वबा जे अंदरि ईअं छॾे ॾिनो, फिटी करे ॾिनो, ऐं उतां उहे खणी कोविड अलाए कहिड़नि इलाइक़नि में विया हूंदा। उनखां पोइ सिंध जा हालात केतिरा कोविड जे हिसाब सां वधी विया आहिनि, इहा तव्हांखे असांखे बि ख़बर आहे। त धरणे मां ॿियो छा थींदो, ॿियो जेको पढ़ियो लिखियो सेक्रेटरी वेठो आहे, वफ़ाक़ जो सेक्रेटरी वेठो आहे, या जेको आहे सिंध जे अंदरि हिते सिंध गवर्नमेंट जे अंदरि सेक्रेटरी वेठो आहे, या पढ़िया लिखिया ऑफिसर वेठा आहिनि, या पढ़िया लिखिया जेके बि जजिस वेठा आहिनि, उहे चवंदा त बाबा हे सिंधियुनि खे भला धरणे हणण खां सवाइ कुझु बि नथो अचे छा? हिननि खे विना जेको आहे हिन ते बि धरणो, हुन ते बि धरणो, फलाण ते बि धरणो, तीर ते बि धरणो। तव्हां हे कनि छा था पिया? तव्हां अॼु ताईं भुट्टे साहब खां पोइ सिंध धरतीअ, भुट्टे ऐं बीबी खां पोइ पंजाब थो चवां, पूरे पाकिस्तान खे लीडर कहिड़ो ॾिनो आहे तव्हां? ऐं उन्हनि जूं बि ग़लतियूं 50,000 हूंदियूं, जेके बि मां कॾहिं कंहिं ॿिए सेशन में ॻाल्हाईंदुसि त बीबी जूं ऐं भुट्टे साहिब जूं कहिड़ियूं ग़लतियूं, पर पोइ बि उन्हनि खे लीडर त मञूं था पिया, उन्हनि खे सॼो पाकिस्तान लीडर मञे थो पियो। अॼु ताईं उन्हनि खां पोइ तव्हां कहिड़ो लीडर ॾिनो आहे सिंध खे, माना पूरे पाकिस्तान खे? सिंध मां कहिड़ो लीडर थियो आहे?
जेको पढ़ियो लिखियो बि हुजे, जेको तव्हांखे जेको आहे सम्झाए त असल मसइलनि जो हल कानून साज़ी आहे, असेंबली में वञी MPS जो कमु छा आहे, इन ते मां बाद में ईंदुमि सिंध जे मुस्तक़बिल ते। पर तव्हां हिकिड़े पढ़े लिखे तबिके खे पोइ उहो खणी महाजर हुजे, उहो सिंधी हुजे, पंजाबी हुजे, पठान हुजे, बलोच हुजे, सराइकी हुजे, केर बि हुजे, जेको हिकिड़ो पढ़ियो लिखियो तबिको आहे, जेको सरकारी नौकरियुनि में वेठो आहे, जेको जजिस आहिनि, जेके कोर्टुनि में वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे मैसेज कहिड़ो था ॾियो पिया त तव्हांखे धरणे खां सवाइ ॿियो कुझु अचे ई कोन थो पियो। वाह जेको वञी उथियो साईं, वॾो सिंध जो सपूत थी वियो, ईअं थी वियो। बाबा धरणो तव्हां कोविड जे अंदरि हणनि, तव्हां छा था सम्झो? इहो कोविड जे दौरान तव्हां धरणो हयो आहे, तव्हांखे हिन में का चङी ॻाल्हि थी लॻे पई, तव्हांखे हिन में अकुल थो लॻे पियो। ऐं हुन सां छा थींदो? कहिड़ो मुतालबो रखो आहे तव्हां? धरणे सां मुतालबो तव्हांजो हिकिड़ो ई पियो ठहे, कहिड़ो? अदा ते साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थिए ऐं उहा जेका इंक्वायरी रिपोर्ट तव्हां असांखे ॾेई छॾियो। धरणे खां 5 ॾींहं पहिरियां सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी इहो कदम वठी छॾियो। हाणे छा आहे धरणे जो फ़ाइदो? कहिड़ो फ़ाइदो आहे हाणे धरणे जो? मूंखे सम्झायो तव्हां। हाणे हिन खे इन मां छा थींदो? हाणे असांखे करिणो छा हुयो इहो त असांखे कंहिं न ॿुधायो न। त हाणे असांखे करिणो छा आहे? जेको मां हुन में अञा ताईं असां हुन में लॻा पिया आहियूं, हिन में तरीक़ो हाणे इहो आहे त धरणो पंहिंजो जेको ही कमेटी जुड़ी आहे डोमिसाइलनि जे हवाले खां, इन कमेटी जी रिपोर्ट साफ़ शफ़ाफ़ अचे, इहो असांखे हाणे करिणो आहे। ऐं इहो मां चीफ सेक्रेटरी वटि पंहिंजी टीम मोकिली, हुन सां फोन ते ॻाल्हाए, मां हुनखे चयो त सिविल सोसाइटी जो हिकिड़ो माण्हू हुन कमेटी में ज़रूरु विहारियो, जेको उहो इंश्योर करे त तव्हां हे ट्रांसपेरेंसी सां तव्हां पंहिंजी जांच कयो था। उन रिपोर्ट ते जेको धरणे जेको तव्हांखे उहा कमेटी रिपोर्ट जोड़े ॾींदी, उन रिपोर्ट जे बुनियादनि ते तव्हां कानूननि, तव्हां हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट में वञी हुनखे चैलेंज कंदव उन बेसिस ते त हे ॾिसो केतिरा कूड़ा डोमिसाइल ठही मिलिया आहिनि, केतिरनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। हाणे इन ते हिकिड़े तकड़ में कंहिं दोस्त भाउ असांजे वकील जेको आहे उन ते हिकिड़ी पिटीशन बि विझी छॾी, सिंध हाई कोर्ट उनखे मेंटेनेबिलिटी ते बि उराए छॾियो। माना इहा ॿुधण जोगी न आहे, इहा एप्लीकेशन ॿुधण जोगी कोन्हे। हाणे इहे तड़ तकड़ में जेके दोस्त फ़ैसिलो कनि था पिया, त उन्हनि खे थोरी सलाह मशवरो वठणु घुरिजे। इन ते मां वटि लीगल ओपिनियन मौजूदु आहे, त इहा कीअं असां करे था सघूं। उहो लीगल ओपिनियन कंहिं ॿिए ॾींहुं वरी कंहिं ॿिए सेशन में ॾींदुसि। हाणे अचूं असां ॿिए मसइले ते सिंध जे अंदरि, बल्कि इनखे मां रैपअप कयां त हाणे तव्हां असांजो जेको डोमिसाइलनि जो जेको इशू आहे उहो ईअं हल थींदो त इन रिपोर्ट जी जेका इन कमेटी जी जेका जांच रिपोर्ट अचे, इन रिपोर्ट खे खणी वञी तव्हां सुप्रीम कोर्ट या सिंध हाई कोर्ट में वञी तव्हां हिनखे इन जे बुनियादनि ते डोमिसाइलनि खे तव्हां चैलेंज कंदव ऐं इनशाला इहो कंदासीं, करे ॾेखारींदा। धरणे सां कुझु बि न थींदो। सॼी उमिरि तव्हां जेकॾहिं 5000 माण्हू कराची जी रोडनि ते वेठा हूंदव न, जेकॾहिं सिंध जे कंहिं बि ॿिए शहर जे रोडनि ते वेठा हूंदव न, ऐं जेकॾहिं तव्हां भले पंजाब जे कंहिं बि शहर में वञी वेहंदव न, कुझु बि न थींदो इन जो कानूनी। छो जो हे आइन जे अंदरि हिकिड़ी कंट्रोवर्सी आहे, कंट्रोवर्सी न कॉन्फ्लिक्ट आहे, उन में मुतज़ाद आहिनि 2 आर्टिकल हिक ॿिए जे 2 कानून हिक ॿिए जे मुतज़ाद आहिनि। हाणे इन्हनि 2 मुतज़ाद कानूननि जे अंदरि कीअं पंहिंजो जेको आहे इनखे ठाहियो वञे, इनखे कीअं सिधो कंदो? इहो धरणो सिधो कंदो? धरणो न कंदो, इहो कानून ई हिकिड़ो दॿ सिधो कंदो। हाणे अॻिते हलूं ॿिए नंबर ते। जाम शोरे जे अंदरि पुलिस जी जानवरनि वांगुरु ज़ाहिराना हिकिड़ी माना ज़ालिमाना उन्हनि ते जाम शोरे जे हिकिड़े असांजे ग़रीब माण्हुनि ते हिकिड़ी चढ़ाई कयूं ऐं उन्हनि जा ॿार, उन्हनि जूं औरतूं, उन्हनि जा नंग, उन्हनि जा माल, उन्हनि जा घर, उन्हनि जो छा छा तबाह न कयूं। इहा असांजे सिंध जी पुलिस आहे। इहे असांजा कुझु CSP ऑफिसर्स आहिनि। खोड़ CSP ऑफिसर्स तमामु सुठा बि आहिनि, पर हे जेके CSP ऑफिसर्स कुझु जेके वॾनि वॾनि पोस्टनि जे लालच में वॾेरनि जे हेठां वेही पंहिंजी पढ़ाई लिखाई सॼी कुझु तबाह करे था छॾनि, त इन्हनि जी CS करण जो फ़ाइदो कहिड़ो? जेकॾहिं तव्हां ऐं कंहिं बि सिंध जे अंदरि कंहिं बि माण्हू खां पुछंदो न CSS करे उहो पुलिस ग्रुप टॉप ते छो थो रखे, उहो तव्हांखे चवंदो साईं मां इन जे करे टॉप ते थो रखां छो जो मुंहिंजे ॻोठ में वॾेरनि जो वॾो ज़ुल्म आहे, मुंहिंजे इलाइक़े में MP जो वॾो ज़ुल्म आहे, मुंहिंजे इलाइक़े में साईं जेको आहे पीपल्स पार्टी वारनि जे सियासतदाननि जो वॾो ज़ुल्म आहे। वरी अची करे पुलिस ऑफिसर बणिजी करे वरी उन्हनि वॾेरनि, उन्हनि MPs, उन्हनि सियासतदाननि जा जेके पेरें पई हथ जोड़े ऐं उन्हनि खां पोस्टूं वठी वरी उन्हनि जो ई अची कमु हाणे तव्हां कयो था। फ़र्क़ु कहिड़ो थियो? तव्हां इहो सिंध खे ठाहियो या सिंध खे बिगाड़ियव?
इएं माना जेकॾहिं अमजद शेख साहब जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे SSP आहे जामशोरे जो, त पंहिंजा जवानी जा ॾींहं यादि कोन अथसि जॾहिं CSS जी तयारी पियो करे, त छो पियो तयारी करे CSS जी? पुलिस ग्रुप छो टॉप ते रखण जी कोशिशि पियो करे? छो चए पियो त मां पुलिस ग्रुप में वञा? इहो कॾहिं वेही करे सोचियो अथई त उहो ई पुलिस ग्रुप जंहिं रीज़न जे करे मां खणा पियो, हाणे उन रीज़न खे ख़तमु करण जे बजाए मां उन ई रीज़न खे अञा वधायां थो पियो। उन्हनि ई वॾेरनि खे ख़तमु करण खां, ज़ालिम उन्हनि जे ज़ुल्म खे ख़तमु करण जे बजाए उन्हनि ई वॾेरनि जी मां चापलूसी थो कयां। इहो कॾहिं सोचियमि? न आहे सोचणो इहो। छो जो कुझु ऑफिसरनि खे, मां वाज़े कंदो हलां त मां कुझु ऑफिसरनि जी ॻाल्हि थो कयां, उहे पोइ भले पुलिस ऑफिसर हुजनि, उहे DMG जा ऑफिसर हुजनि, जेके असांजा DC थींदा आहिनि, उहे कहिड़े बि ग्रुप जा ऑफिसर हुजनि, कुझु हर हंधि तव्हां ॾिसंदव न, जेको जेको चापलूसी करे थो, चमचागिरी करे थो, उन्हनि खे माना सुठियूं सुठियूं पोस्टूं मिलियल आहिनि। कंहिं न कंहिं ग्रुप जो हिसो बणिजणो थो पवे। जेकॾहिं रूरल एरियाज़ जी असां ॻाल्हि कयूं, ख़ासि करे पंहिंजनि इलाइक़नि जी जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि, उते त जिते तमामु घणो स्मगलिंग जो माल बि अचे थो, कोयटा मां, चमन मां, उतां जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उतां जा SPs DCs उन्हनि इलाइक़नि मां त उहे त माना पीपल्स पार्टी जी छपर छांव खां बग़ैर अची नथा सघनि पिया। त उन्हनि खे वराए हिकिड़ो दफ़ो सोचणु घुरिजे। ॿेली तव्हां उन्हनि ऑफिसरनि खे हिकिड़ो दफ़ो सोचणु घुरिजे। ॿाहूं ॿधी मां इहो अर्ज़ु थो कयां त जंहिं रीज़न जे करे तव्हां CSS कई न, ॿेली उहो विसारियो कोन। जंहिंजे लाइ तव्हां CSS कई, उन रीज़न, जंहिं हिन धरतीअ खे तव्हां ख़िदमत हिन जी करण जे लाइ ऐं हिन तव्हांजी अवाम खे ॾुखनि मां कढण जे लाइ ऐं उन्हनि जी ॾुतड़ियल ज़िंदगी खे संवारण जे लाइ तव्हां CSS कई न, उहो न विसारियो। इहो न सोचियो त यार हिते पोस्टिंग ते रही करे मां कुझु त बहितर कयां थो। न बाबा न, कुझु जेको बहितर कयो था न तव्हां, उन जे बदिले में तव्हां जेको वॾेरनि खे, सियासतदाननि खे फ़ाइदो था ॾेई वञो, असांजी पीढ़ियूं थियूं पोइ थी वञनि। तव्हां खां इहो कुझु बहितर करण खां महिरबानी करे तव्हां साइड लाइन थी वेही रहो। तव्हांखे पोस्टिंग नथी मिले न मिले तव्हांखे जेकॾहिं का चङी पोस्टिंग, पर चङी पोस्टिंग थींदी छा आहे? पोस्टिंग थींदी छा आहे? तव्हांखे जेकॾहिं पघार ऐं तव्हांजा अलाउंसिस इन खां इहे साइड ते वेठा आहियो, तव्हां त ख़ुशि थियो न। जेकॾहिं पोस्टिंग कोन्हे, तव्हांखे पघार बि मिले थी, तव्हांखे अलाउंसिस बि मिलनि था, पोइ छाजे करे पोस्टिंग घुरिजे? तव्हां त अञा ख़ुशि थियो त यार मूंखे कमु घटि आहे, पघार ओतिरी थी मिले जेतिरी उन्हनि खे थी मिले जेके फील्ड में वेठा आहिनि। माना ज़ोरी ज़बरदस्ती पोस्टिंग वठण जो रीज़न कहिड़ो आहे? तव्हां सम्झायो इहो असांखे, छो तव्हांखे पोस्टिंग घुरिजे पई? इहा ॻाल्हि ख़ुदा खे मञो, थोरो अकुल हलायो। तव्हां हिन मुल्क जी क्रीम सम्झा था वञो। CSS ऑफिसर खे हिन मुल्क में माण्हू माना मथां ई नज़र सां ॾिसंदा आहिनि त बाबा ही माण्हू पढ़ियो लिखियो, ही जेको आहे हिन जो दिमाग़ को चङो हूंदो, हे असांजी सोसाइटी जी थिंक टैंक आहे, हे फ्यूचर जी असांजी पॉलिसी मेकर्स आहिनि, तव्हांजे लाइ तमामु घणी इज़त हूंदी आहे। ख़ुदारा इहा इज़त पंहिंजी न विञायो, छो जो भले तव्हांजे मुंहं ते, तव्हांजे फेसबुक ते तव्हांखे वॾा वॾा माण्हू ईअं तव्हांजी चापलूसी कंदा हुजनि, पर तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त तारीख़ तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदव। मथां सम्झो त तव्हां इहे तारीख़ खां बची निकिता हलिया वेंदव, कॾहिं बि माफ़ न कंदव। हिकु त तव्हां उन्हनि सचनि ऐं ईमानदार ऑफिसर जेके वेठा आहिनि वीचारा, जेके साइड लाइन थी वेठा आहिनि, उन्हनि जो हक़ बि खाओ था पिया। ॿियो त तव्हां अवाम सां भलाई नथा कयो। अवाम सां भलाई करण जे बजाए अवाम जूं तव्हां पीढ़ियूं पोइते था कयो। महिरबानी करे हिन ॻाल्हि ते सोचिजो। पैसो पैसो थी वेंदो आहे, हिकिड़ो ग़रीब बि उन ई क़बर 6 फुटनि जी में वेंदो, हिकिड़ो रियाज़ मलिक जहिड़ो माण्हू बि उन ई क़बर में वेंदो, कुझु बि न खणी वेंदो, कुझु बि न खणी वेंदो। त जेतिरो तव्हां कयो था न पंहिंजनि लाइफ स्टाइल जे लाइ, ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ, तव्हां जेकॾहिं 1 लख रुपयो रिश्वत जो वठो था न, त तव्हां हेठें ऑफिसर, हेठें हिकिड़े चपड़ासीअ खां वठी सेक्रेटरी ताईं जेकॾहिं हिसाबु लॻाईंदव न, त इन चेन में उन 1 लख जो जेको इफेक्ट पवे थो न, उन 1 लख जो 10 करोड़ थो पवे। छो जो चपड़ासी बि 5 रुपया वठंदो, उन खां मथां कासिद, नाइब कासिद बि 5 रुपया वठंदा, वरी उन खां मथां जेके उहिदा ईंदा था वञनि, ईअं वठी वञी सेक्रेटरी ताईं वठंदा न। तव्हां जेको 1 लख वरितो न, मुल्क खे 1 करोड़, हिन ग़रीब अवाम खे 1 करोड़ छा 10 करोड़नि जो नुक़सानु पहुतो। तव्हां सोचो हिकु ऑफिसर जेको करप्ट आहे, उहो केतिरा लखें करोड़ें रुपया
महीने में तो कमाए ऐं हिन मुल्क खे केतिरो। हिकिड़ी रिपोर्ट जे मुताबिक़ योमिया ॾींहं जे अंदरि पाकिस्तान में 10 अरब रुपयनि जी हे ऑफिसर करप्शन था कनि पिया। पाकिस्तान जे अंदरि घणा रोज़ानो लेवल ते 10 अरब रुपया। त महिरबानी करे तव्हां पंहिंजो जेकॾहिं नथा सोचो न, पंहिंजनि बच्चनि जो जेकॾहिं नथा सोचो न, त पंहिंजनि माना जेकॾहिं असां ग़रीब अवाम जो नथा सोचो, तव्हां असांजो नथा सोचो, त ॿिली पंहिंजनि बच्चनि जो सोचो। छो जो ख़ुदा जो कसम आहे, तव्हां रिश्वत वठी पंहिंजो घर त सिधो करे था सघो, पर जंहिं घर खां ऑफिस ते तव्हां ऑफिस जंहिं रोड ते वञो था न, उहो रोड तव्हांखे ॾिसी करे शर्म अचणु घुरिजे त कहिड़े रोड खां था तव्हां वञो। जेको तव्हां घर खां निकिरी करे जॾहिं बरसाति पए थी त तव्हां गप में सिरुनि ते पेर रखी जॾहिं पंहिंजी गाॾीअ ते था चढ़ो न, तव्हांखे उन ते शर्म अचणु घुरिजे त तव्हांजे घरनि में संगे मरमर जूं टाइलूं लॻल आहिनि, तव्हांजे घरनि में करोड़े रुपयनि जा जेके आहिनि ख़र्चा थियल आहिनि, लखे रुपयनि जा झूमर लॻल आहिनि, सोफ़ा पिया आहिनि, पर तव्हां उन घर खां निकिरी जॾहिं तव्हांजे घर में था घिरूं त पेरिस थो लॻे, घर खां निकिरूं था त मोहन जे दड़ो बि बहितर थो लॻे। तव्हांखे शर्म अचणु घुरिजे। जेकॾहिं जेके करप्ट आहिनि, मां हे उन्हनि खे थो चवां जेके करप्ट आहिनि, त अहिड़ो करप्ट ऑफिसर उहे आम अवाम जो छा भलो सोचींदा। जेकॾहिं अमजद शेख साहब चवे थो त उन्हनि खोसनि जो ॾोह हुयो, जेकॾहिं उन्हनि जेके धरणा हया उन्हनि औरतूं अॻिते कयूं, हीअं कयो हूअं कयो, फलाण कयो, टीर कयो, मटीर कयो, जेको बि कयो न, कानून हर शइ जे लाइ तव्हांखे हिकिड़ो दॻु ॾिनो आहे, ऐं उन दग में गोलियूं तव्हां तेसी ताईं नथा हलाए सघो जेसी ताईं तव्हांखे पंहिंजी जान जो ख़तरो न हुजे। हाणे तव्हांखे ॿार ऐं औरतूं तव्हांखे कहिड़ी पंहिंजी जान जो ख़तरो पियूं ॾियनि जिते तव्हां गोलियूं हलायूं, इन ॻाल्हि जो कॾहिं बि तव्हां जवाबु न ॾेई सघंदव। भले उहे चोर हुजनि, भले उहे कब्ज़ा खोर हुजनि, भले उहे धाड़ा हणंदा हुजनि, केर बि हुजनि न, कानून चवे थो तव्हां उन्हनि ते गोली तेसी ताईं नथा हलाए सघो जेसी ताईं तव्हांजी जान पंहिंजी ख़तरे में न आहे। माना हिते ॻाल्हि ख़तम थी वई। तव्हां कुझु बि करे छॾियो न, कहिड़ो बि तूं अची करे अमजद शेख साहब जेको बि बयानु ॾिनुई KTN ते, मां उहो बि ॿुधो, कहिड़ो बि तुंहिंजा एक्शन्स जस्टिफाइड न हुआ। त इहो असांजे जेको जामशोरे वारो वाक़ियो थियो, इहो वाक़ियो न, इहो हिकु सान्यो हुयो। इहो असांजी सिंध धरती वारनि जे लाइ हिकिड़ी अखि खोलण वारो हिकिड़ो वाक़ियो हुयो। तव्हांखे अखियूं खोलणियूं पवंदियूं। ऐं इन टॉपिक ते अॻिते हली वरी मां जेको सिंध जे सियासी मुस्तक़बिल ते ॻाल्हाईंदुसि उन ते ईंदासीं। अॻिते हलो, टियों मसइलो, तव्हांजे कराची जे अंदरि, तव्हांजी जिंद जे अंदरि, तव्हांजी जान जे अंदरि, तव्हांजी दिलि जी धड़कन जे अंदरि तव्हांजे मज़दूरनि सां नाइंसाफ़ी, उन्हनि ते ज़ुल्म, उन्हनि ते गोलियूं, उन्हनि ते हे हो। हाणे पहिरियां त इहा ॻाल्हि तव्हां विसारे छॾियो त इहे मज़दूर सिंधी हुया या न हुआ। मज़दूर माना मज़लूम। जेकॾहिं मज़लूम सां ज़ुल्म थियो त उनजी ज़ुबान, उनजो सूबो, उनजी जेका आहे मज़हब, उनजो फ़िरक़ो न ॾिसो, ख़ुदा खे मञो, इहो न ॾिसो। ठीकु, जेकॾहिं सिंधी आहे, जेकॾहिं पंजाबी आहे, जेकॾहिं महाजर आहे, केर बि आहे जे ज़ुल्म थियो अथसि ऐं मज़लूम आहे, उन सां गॾु बीहणो आहे। केर बि हिन में त खणी असांजा पंहिंजा मज़दूर हुया, वेचारा सिंधी मज़दूर हुया, हिननि सां त बीहणो आहे ई। पर जेकॾहिं हिते सिंधी जी जॻह ते पंजाबी बि हुजे हा न, त मज़दूर हुयो न, मज़लूम हुयो न, तव्हांखे बीहणु घुरिजे आहे। जीअं ज़ैनब जे लाइ सॼो सिंध पूरो पाकिस्तान गॾु थियो हुयो न, ईअं तव्हांखे असांखे गॾिजणो पवंदो। कराची जे अंदरि मज़दूरनि सां एॾियूं नाइंसाफ़ियूं आहिनि, उन्हनि ते बि वरी जेको आहे धरणा। हाणे इहे धरणा बि मां साॻियो ई ॻाल्हि चवंदुमि त इहे धरणा बि तव्हांखे न आहिनि। हालांकि मुंहिंजी टीम, कोरंगी जी टीम मज़दूर, उन में उहे गॾु हुया, मूंखां उन्हनि सलाह मशवरो, मां कोविड जे करे मां अंदरि हुयुसि, हिन जे करे मां उन्हनि खे सलाह मशवरो न ॾेई सघियुसि। पोइ इन जे करे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल नथी सघी, त हुननि जेको आहे वञी करे धरणो हणी छॾियो। पर मां उन्हनि खे बि इहो अर्ज़ु कयां थो त तव्हां बि धरणो न हणो बाबा। तव्हांजो हिकिड़ो आसान हल आहे, जेकॾहिं फैक्ट्री तव्हांजी सिंध ताईं महदूद आहे त इंडस्ट्रियल रिलेशंस कोर्ट में तव्हांजो केस वञी करे मां विझंदुसि, को बि मसइलो कोन्हे। तव्हांखे जेकॾहिं नाजाइज़ तौरु कढियो अथऊं, तव्हांखे नौकिरी वापसि मिलंदी, तव्हांखे पैसा उन जा पघारूं मिलंदियूं, तव्हांखे जेको ज़हनी दबाव ऐं प्रेशर ऐं टॉर्चर ऐं जेका सफरिंग तव्हांखे सूर दर्द जंहिंखां गुज़रिया आहियो, तव्हां बुख खां गुज़रिया आहियो, बदाली खां गुज़रिया आहियो, उन जा तव्हांखे पैसा मिली वेंदा। इहो कोर्ट में ज़िम्मो मुंहिंजो आहे। जेकॾहिं तव्हांजी
फैक्ट्री पूरे पाकिस्तान जे अंदरि आहे उहा कंपनी, त पोइ NIRC नेशनल इंडस्ट्रियल रिलेशंस कोर्ट में तव्हांखे वञिणो पवंदो। उते बि मां तव्हां सां ॿधल, उनजी रजिस्ट्री बि कराची जे अंदरि मौजूदु आहे, त सिंध जे अंदरि। त माना चवण जो मक़सदु इहो आहे, सिंध जे अंदरि जी माना मां वरी क्लैरिफाई कयां, वरी हिन ते कयो, कराची जे अंदरि ई मौजूदु आहे, कराची खे ई मां सिंध थो चवां, इन जे करे मां क्लैरिफाई कयो। तव्हांखे वरी जेको आहे न ख़बर न पवंदी अलाए किथे पहुची वेंदा आहियो। हाणे अॻिते हलूं, इन मसइले खां अॻिते हलिजे, अचो मिसिंग पर्सन्स ते। मिसिंग पर्सन्स ऐं सिंध जो सियासी मुस्तक़बिल ॿई हिक ॿिए सां जुड़िया पिया आहिनि। तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो त भला पढ़ियल लिखियल वारियूं हरकतूं असां कॾहिं कंदासीं, इहो त सम्झायो। पहिरियां त मां इहा ॻाल्हि करण खां पहिरियां मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त हाणे जेके सिंध जे अंदरि, बलोचिस्तान जे अंदरि ऐं KPK जे अंदरि, पंजाब जे अंदरि जेके बि जबरी, जेके बि माण्हू गुम कया था वञनि, उन्हनि जा जेके बि असांखे लाश मिलनि था, ख़ासि करे असांजे सिंध ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेके आहिनि, उन्हनि जा लाश ॾिसी असांजी दिलि बि झुरे थी, ईअं ॾार था थी वञनि, असांजी दिलि बि ॾार थिए थी, असांजी दिलि बि ईअं सड़े थी त छो असांजा नौजवान ईअं वेड़ा मारिया था वञनि, का मालिकी कोन्हे, कुझु बि कोन्हे। कंहिं वक़्तु खयो, कंहिं वक़्तु छा कयो, कंहिं वक़्तु उन्हनि जी फैमिली तबाह कई, कंहिंजी ईअं माना तव्हां इहे जेका भेण असांजी बलोच भेण जेका एहतजाज करे पई, उन वञी डिप्रेशन में अची ख़ुदकुशी करे छॾी। छा मसइलो आहे, छा मसइलो आहे? इन ॻाल्हि खे असांखे सम्झणो पवंदो। असांखे रुगो मज़मतनि ताईं न रहणो पवंदो। मज़मत साईं हिन कई त हे सिंध जो सपूत आहे, हिन न कई त हे सिंध जो गद्दार आहे। मज़मतनि सां थिए छा थो? तव्हां हिकिड़ी फेसबुक ते पोस्ट हणी छॾी, मज़मत था कयूं, छा थियो? छा थियो? पंहिंजे हिसे जो कमु उहो पोइ उन ते वरी जेको आहे न, माण्हू मूंखे ॾींदा आहिनि मिसाल हज़रत इब्राहिम वारो। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में विधो वियो नमरूद तरफ़ां, त हिकिड़ी झिरकीअ टाइप को हुयो पखी, उहो चोच सां पंहिंजी चोंब सां पाणीअ पियो ॾे। उनखे कंहिं चयो त वाह, तुंहिंजी इन चोंब वारी पाणीअ सां छा थींदो? त उन चयो त जेको आहे कुझु बि थिए या न थिए, मां पंहिंजे हिसे जो त कमु कयां। इहा सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी शइ आहे। पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां उन झिरकीअ जे अंदरि एतिरी कैपेसिटी हुई, उनजी उनखे पावर ई एतिरो हुयो त उनखे चोंब हुई, उन चोंब सां उहो पाणी हणे पई। तव्हां वटि रुगो चोंब आहे छा? तव्हां वटि रुगो सोशल मीडिया आहे छा? हिकिड़ी मज़मती पोस्ट आहे छा? तव्हांखे इहो छो थो लॻे त सिर्फ़ु तव्हां वटि चोंब जेतिरो पावर आहे? तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सोशल मीडिया ते पोस्ट आयव त तव्हां सिंध जा सपूत थी विया। तव्हां सिंध फेसबुक ते पोस्ट न आई त सिंध जा सपूत न आहियो, तव्हां गद्दार आहियो। तव्हांखे सिस्टमेटिक तरीक़े सां असांखे, तव्हांखे, मां तव्हांजो हिसो आहियां, जेकॾहिं मां तव्हां थो चवां त माना मां बि शामिल आहियां। असांखे सिस्टमेटिक तरीक़े सां पोइ ते धिकियो वियो आहे। कंहिं धिकियो आहे, कंहिं धारे न धिकियो आहे, पंहिंजनि धिकियो आहे, पंहिंजनि। तव्हांजो सभ खां वॾो में वॾो जेको मसइलो आहे न, सभ खां वॾो मसइलो जेको आहे न समाजी तौर ते, तव्हांजो उहो ज़ालिमाना वॾेरकी निज़ाम आहे। जे तव्हां उन मां तव्हां नथा जिंद छॾाए सघो न, छा मिसिंग पर्सन्स जे लाइ करे सघंदव? तव्हां छा करे सघंदव मिसिंग पर्सन्स जे लाइ? तव्हांजे ॻोठ जे अंदरि वेठल हिकिड़ो वॾेरो, जंहिंखे उन ॻोठ खां ॿाहिरि कुतो बि कोन सुञाणे, उन सां बि तव्हां विड़ी नथा सघो। तव्हां उथी करे 3 जेके जनरल हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि 3 जनरलनि सां विढ़ंदव वञी। 3 जनरल हूंदा आहिनि। अच्छा, इन ते बि मां ॻाल्हायां त जॾहिं बि ॻाल्हाइणो आहे त पोइ या त आर्मी सॼीअ खे ॻाल्हाइणो आहे या त नाहे ॻाल्हाइणो। तव्हांखे इहा ख़बर नाहे त हमेशह मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त दुनिया में 2 क़ौमूं आहिनि, हिकु ज़ालिम आहे, ॿियो मज़लूम आहे। ज़ालिम घणो पर ज़ालिम घटि पर मज़बूत छो जो पाण में ॿधल आहे। मज़लूम तमामु घणो पर कमज़ोर छो जो अलॻि अलॻि आहे। त इहो ज़ालिम ऐं मज़लूम हर इदारे में बि आहे। आर्मी जे अंदरि मज़लूम कोन्हनि छा? आर्मी जे अंदरि सभु तव्हांखे छो था ज़ालिम नज़र अचनि पिया? आर्मी जे अंदरि तव्हां वञी ॾिसो, मां उन ते बि ॻाल्हायां जेकॾहिं, त हिकिड़ो सिपाही आहे 50 साल 30 सालनि जी सर्विस ॾिए थो न,
30 सालनि जी सर्विस खां पोइ जेकॾहिं हो वञी नायक या फलाणे या टीर जेको बि थिए थो न, हिकिड़ो 17-18 सालनि जो दोस्त असांजो सेकंड लेफ्टिनेंट, उनजे लाइ बि असांखे इज़त आहे, पर उहो अचे थो न त उनखे सिपाही 30 सालनि वारो हीअं ठोके सलाम कंदो आहे घणनि खे, 18-19 सालनि वारे नौजवान खे। घणनि सालनि जो, 40-50 सालनि जी, जंहिंजी 20 साल त जंहिंजी सर्विस आहे। हिकिड़ो मेजर आहे न, उहो मेजर हज़ारे मेजर आहिनि, खोड़ त मेजर खां अॻिते बि न वेंदा आहिनि। हिकिड़ो मेजर आहे न, उहो रिटायर थिए थो, उनखे छा थो मिले? सिपाही जेको आहे न रिटायर थिए थो, छा थो मिले? हिकिड़ो सिपाही, हिकिड़ो कैप्टन, हिकिड़ो मेजर, हिकिड़ो कर्नल रिटायर थियनि था न, इहे वीचारा तव्हांखे नज़र ईंदा कंहिं सिक्योरिटी कंपनी खे हेड कंदे नज़र ईंदा। सिक्योरिटी इंचार्ज हूंदा आहिनि वीचारा, माना सॼी ज़िंदगी उन्हनि खे लोड़णो आहे। हिकिड़ो जॾहिं तव्हांजो राहिल शरीफ़ तव्हांजो रिटायर थियो न, तव्हांखे ख़बर आहे सिर्फ़ु लाहौर जी पॉश एरिया जे अंदरि 838 केनाल, माना 25 खां 30 एकड़नि जी ज़मीन, सिर्फ़ु हिकिड़ो इनाम उनखे मिलियो। ऐं उन जी हिकिड़े एकड़ जो जेको अंडर वैल्यू, माना मार्केट वैल्यू जेकॾहिं असां आणूं त घटि में घटि 25 खां 30 करोड़ जो उहो एकड़ आहे। 25 खां 30 करोड़ जो एकड़ 25 खां 30 सां ज़र्ब कयो त इहो किथे वञी पहुती? घटि में घटि तव्हांजी वञी 40-50 अरब ते ॻाल्हि पहुती। अहिड़ी सिर्फ़ु हिकिड़ी ज़मीन हुनखे अलाट थी आहे। छा उहो हक़ु जेकॾहिं हुनखे, इहो त माना एॾो जो हिनखे पैसो मिले थो कंहिं जनरल जे रिटायर थियण ते, त इहो ग़लति आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं हलो हाली फ़िलहाल तव्हां सिर्फ़ु आर्मी जे अंदरि रही करे ॻाल्हि कयो, त जेकॾहिं उन जनरल जो एतिरो मुक़ाम आहे त हिकिड़ो सिपाही जेको 30 सालनि जी सर्विस थो ॾे, हिकिड़ो जेको कैप्टन आहे जेको 30 सालनि जी सर्विस थो ॾे, हिकिड़ो मेजर जेको कर्नल आहे 30 सालनि जी, ब्रिगेडियर 30 सालनि जी सर्विस थो ॾे, उहे रिटायर थियण खां पोइ उन्हनि खे छा थो मिले? उन्हनि खां तव्हां ज़िंदगी पोची आहे त उन्हनि जी ज़िंदगी कहिड़ी थी गुज़रे? तव्हां उन्हनि खे बॉर्डर ते वञी ॾिसो, वीचारा सभ खां वधीक शहीद उहे था थियनि। असां जेकॾहिं हिन वक़्तु सिक्योर वेठा आहियूं त सभ खां वधीक शहीद उहे था थियनि। हे जेके जेकॾहिं कंहिंजो जहिड़ो आपस में पाण जे पंहिंजे अंदरि जेकॾहिं कंहिंजो जहिड़ो बि आहे, जेकॾहिं जबरी गुम थियल माण्हुनि खे खणी था वञनि, कोई उनजो बदिलो वठण बि चाहे थो, त उन में शहीद केरु थो थिए? आम जेके 25-30 हज़ार पघार खणंदड़ वीचारा असांजा सिपाही, उहे ई रेंजर्स वारा, उहे ई सिपाही जेके असां ऐं तव्हां जहिड़ा आहिनि, उहे शहीद था थियनि। तव्हांखे इनखे डायसेक्ट करणो पवंदो। जॾहिं तव्हां आर्मी जे लाइ ॻाल्हायो था, सॼी आर्मी तव्हांखे ग़लति थी सम्झे, न ॻाल्हायो सॼी आर्मी खे। 3 या 4 जनरल हूंदा आहिनि जेके मुल्क जे अंदरि हर शइ खे हलाईंदा आहिनि। 3 या 4, इहे 3 या 4 जनरल आहिनि बसि। ॿिया जेके 8-10 जनरल आहिनि न, ॿिया उहे बि वीचारा मज़लूम अथव, ब्रिगेडियर बि मज़लूम अथव। तव्हांजा जेके कर्नल आहिनि, लेफ्टिनेंट कर्नल आहिनि, जेके तव्हांजा मेजर आहिनि, कैप्टन आहिनि, सेकंड लेफ्टिनेंट आहिनि, सभ जो सभु मज़लूम आहिनि। उन्हनि खे मिले छा थो आर्मी जे अंदरि? कुझु बि उन्हनि खे नथो मिले। इहा ॻाल्हि तव्हांखे क्लियर करणी पवंदी। हाणे अचूं था त हिन जो हल छा आहे? हिन जबरी तौर जेके गुम कयल माण्हुनि जे मसइले जो हल छा आहे? तव्हां असां जेको आहे अॼु ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फेसबुक ते आवाज़ उथारण खां वधीक कयो छा आहे हिन मसइले ते? कहिड़ो मसइलो? ताईं इहा ख़बर आहे त इहो जेको मुल्की खुफ़िया इदारनि खे जेकॾहिं खणण जो पावर मिले थो, उहो बि तव्हांजे कानून मां थो मिले। इहा ख़बर आहे तव्हांखे? इहा ख़बर न हूंदी न तव्हांखे। छो जो तव्हांखे जेको ड्रामा करे न, उहो भलो सियासतदान लॻंदो आहे। जेको न पंहिंजो जेको आहे, जेको माना तव्हांखे हाली फ़िलहाल बसि तकड़ में काथे ईअं पहुची कुझु बि ॾेखारे न, तव्हांखे उहे लॻंदा आहिनि। तव्हां अॼु ताईं तव्हांखे पढ़ियो लिखियो सियासतदान केरु मिलियो आहे? हाणे इन मसइले खे मां सिंध जे सियासी मुस्तक़बिल सां ॻंढींदुसि। छो तव्हांजी हिकु नुमाइंदा जमायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन ते जॾहिं बि को बि उन्हनि ते ॾुखियो वक़्तु थो अचे त कार्ड सिंधु देश जो आहे उन्हनि वटि। बिलावल आख़िर चई छॾियो त सिंधु देश ठहंदो, पर जॾहिं तव्हांजा नौजवान खणी करे उन्हनि खे जबरी तौर गुम कयो थो वञे, तव्हां उन्हनि जा घर उजाड़िया था वञनि, त उन जे ख़िलाफ़ आवाज़ पीपी नथी उथारे। वोट तव्हांजा, पैसा तव्हांजा, पावर में पीपी, पर पोइ बि अॼु ताईं पीपी तव्हांजे लाइ आवाज़ न उथारियो आहे। उनखे तव्हां अॼु ताईं चयो आहे
त तव्हां जबरी तौर गुम कयल माण्हुनि जे ख़िलाफ़ु आवाज़ छो न उथारियो आहे? चयो अथव कॾहिं उन्हनि खे? कॾहिं पंहिंजे इलाइक़े जे MPA खे वञी करे चयो अथव छो नथा आवाज़ उथारियो असेंबली में? कॾहिं पंहिंजे इलाइक़े जे MPA जे सेक्रेटरी खे वञी चयो अथव त MPA साहिब खे चयोसि त आवाज़ उथारे? उन सेक्रेटरी जे चमचे खे चयो अथव त वञी चयोसि आवाज़ उथारे? तव्हां कॾहिं उन जे अॻियां पेश थी सघंदा आहियो? तव्हांखे सेल्फी कढाइण खां अलावा ॿियो को टाइम मिलंदो आहे? माना तव्हांखे उहो MPA टाइम ॾींदो आहे सेल्फी खां अलावा ॿियो को टाइम? तव्हांखे 5 मिंट तव्हांजे मसइले जे लाइ ॾींदो आहे तव्हांजो MPA या MNA? तव्हां अॼु ताईं पंहिंजे MNA खे सुञाणो? पंहिंजे इलाइक़े में तव्हांजे इलाइक़े में MNA केरु आहे? मां इहे अक्सरियत सां थो ॻाल्हायां, तव्हां अॼु ताईं पंहिंजे इलाइक़े जे MNA खे सुञाणो था? कंहिंखे हर कंहिंखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त MPA हूंदो आहे। मां वियुसि हिकिड़े हंधि पंहिंजी कैंपेन हलायां पियो, माण्हुनि खां वोट वठणु वियुसि। मुंहिंजे अॻियां ई हिकिड़ो जेको आहे कोई कैंडिडेट आयो जेको उन्हनि खां MNA जी सीट जे लाइ वोट वठणु आयो। मुंहिंजे अॻियां ई वेठा हुयासीं, हुनखे जेको आहे चयईंसि त साईं असां तव्हां ॾे आया आहियूं तव्हां खां वोट वठणु। हुन चयो साईं तव्हांजो हुकुम आहे, जेको तव्हां चवंदव, तव्हां असांजा मुर्शिद आहियो। उथियो हलियो वियो, 5 मिंट बि न लॻा। मां वेठो हुउसि उते, माखां वोट मांखे ॾियण जे लाइ कलाकु, हालांकि उन्हनि वटि वीचारनि वटि ॿियो को ऑप्शन हुयो बि न माखां सवाइ, कलाकु मांखे विहारियऊं उते। माखां अलाए केतिरा वाइदा वरितऊं, अलाए छा कयूं। मां चयो बाबा मिलंदव माखां जेको मुंहिंजे वस में हूंदो उहो पास, जेकॾहिं खटियुसि त तव्हांजो हुकुम आहे, तव्हांजे लाइ असेंबली ताईं आवाज़ उथारणु, तव्हांजे लाइ कानून साज़ी करणु मुंहिंजो फ़र्ज़ु। बाक़ी जे मां न थियुसि कामयाबु त पोइ बि मां तव्हांजी सार संभाल लहंदुसि, जेका मां अॼु ताईं लहां थो पियो। पर MNA हिकिड़ो आहे न, हुनखे उहो कुझु सम्झे ई कोन था। माना हुनजो वोट बसि ईअं आयो वियो 5 मिंटनि जे अंदरि ग़ाइबु। मां MPA जो, माना हुननि जे लाइ सियासतदान, हुननि जे लाइ जेको आहे न उहो सिर्फ़ु MPA आहे। MNA खां कुझु न आहे पुछणो, MPA आहे सभु कुझु। त MPA MNA खां तव्हां कॾहिं वेही करे ॿिन्हिनि खां पुछियो आहे? तव्हां MPA जे दरनि ते वञो था पिया, उहा बि सुठी ॻाल्हि आहे। MNA जे दर ते वञो था तव्हां पंहिंजा मसइला ॿुधाइण। तव्हांखे असांखे बाबा सिस्टमेटिकली पढ़िया लिखिया हुजऊं या न हुजऊं, जाहिल रखियो वियो आहे। मां पढ़ियो लिखियो आहियां न, मूं जहिड़ा खोड़ ॿिया पढ़िया लिखिया हूंदा, ठीकु आहे, उन जे बावजूद बि असां जाहिल आहियूं, छो जो असांखे सिस्टमेटिकली इहो रखियो वियो आहे। तव्हांजे सिंध जे, मां हाणे मुस्तक़बिल ते ॻाल्हायां त सिंध जे अंदरि मुस्तक़बिल सियासी असांजो छा आहे? कहिड़ो मुस्तक़बिल आहे असांजो सियासी? तव्हांखे सिंध जे अंदरि जेकॾहिं सियासत जे अंदरि, पूरे पाकिस्तान जे अंदरि, दुनिया जे अंदरि कंहिं बि मुल्क जी सियासत जो हिकिड़ो वॾो में वॾो मसइलो हूंदो आहे, जेकॾहिं उहो तव्हां हल करे छॾियो त उहो मुल्क 10 साले, 20 साले, 30 साले, 50 साले, 100 साले, 200 साले उहो मुल्क सुधरंदो आहे। उहो ज़रूरु सुधरंदो आहे। उहो कहिड़ो? त तव्हांजी सियासत आज़ादु हुजे, सियासत तव्हांजी आज़ादु हुजे। हाणे हुन सियासत जी आज़ादु हुजण में 2 शयूं आहिनि। हिकु जेको वॾो में वॾो मसइलो आहे असांजे, ख़ासि करे पाकिस्तान सां, मोरूसियत तव्हांजो सियासत जो सभ खां वॾो में वॾो मसइलो आहे। तव्हांखे तालीम न मिले, ख़ैर तॾहिं बि न आहे, पर उहो बि घटि मसइलो आहे। तव्हांखे सिहत न मिले तॾहिं बि ख़ैर न आहे, पर घटि मसइलो आहे। तव्हांखे पुलिस खणी खंबे वञी मारे छॾे, पोइ बि मसइलो आहे, पर घटि मसइलो आहे। ॿियो कहिड़ो बि तव्हां ते ज़ुल्म कयो वञे, तव्हां ते इहो घटि ज़ुल्म आहे। सभिनी खां वॾो में वॾो तव्हां ते जेको ज़ुल्म आहे न, उहो मरूसी सियासत तव्हांजे मथां नाफ़िज़ करण आहे। इहो तव्हांखे ॿुधाइण त लीडर सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो आहे, ॿियो को लीडर थी नथो सघे। इहो तव्हांखे ॿुधाइण त तव्हांजे अंदरि एतिरो अक़ुल ई कोन्हे जो तव्हां कॾहिं लीडर थी सघो। इहो तव्हांखे सम्झाइण त तव्हांजा लीडर सिर्फ़ु असां आहियूं। तव्हांखे इहो ॿुधाइण त लीडर सिर्फ़ु असांजा बच्चा थींदा। तव्हांखे इहो सम्झाइण त तव्हांजी औकात ई कोन्हे त तव्हां लीडर थी सघो। तव्हांखे इहो सम्झाइण त हारी, मज़दूर, मोची, रेड़ी वारो, गाॾे वारो, छोलनि वारो, इन जे अंदरि एतिरी कैपेसिटी कोन्हे जो उहो लीडर थी सघे। इहे ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में विहारे, तव्हांखे ज़हनी तौर ते सियासी ग़ुलाम बणाए, तव्हांखे ज़ंजीरुनि में
क़ैद करे, ग़ुलामी वारी ज़ंजीरुनि में क़ैद करे जेको रखियो वियो आहे मौरूसियत जे ज़रिए, इहो वॾे में वॾो तव्हां सां न सिर्फ़ु तव्हांजे नसुलनि सां, तव्हांजे ईंदड़ नसुलनि जे नसुलनि सां, उन्हनि जे नसुलनि सां ज़ुल्म आहे। इहो ज़ुल्म सम्झो। तव्हांखे अॼु तालीम नथी मिले, सुभाणे मिलंदी, वक़्तु तब्दील थींदो रहंदो आहे, पर जेका मोरूसियत आहे उहो हिकु पंहिंजो पावर, पंहिंजो जेको मोरूसियत जी माना इहा त जेको पीउ सियासतदान आहे त वरी हुनजो पुट बि थींदो। ऐं हिन मोरूसियत खे मां जेकॾहिं कंहिंजो पुट कोन्हे न, या कंहिंजी औलाद कोन्हे, जेकॾहिं हू पाण बि सियासत में 20-20 सालनि खां पार्टी जो लीडर बणियो वेठो आहे, त इहा बि मोरूसियत आहे। 3 महीननि खां वधीक जेकॾहिं तव्हां इलेक्शन खां बग़ैर पंहिंजी पार्टी जा सदर थी वेठा आहियो, जेकॾहिं पंहिंजी पार्टी खे हेठि था कयो, इहा बि मोरूसियत आहे। जेकॾहिं इलेक्शन 2 दफ़ा खटी 30 तव्हां बीहो था पिया वरी उन सदारती पोज़ीशन जे लाइ, त तव्हांजे अंदरि इहा बि मोरूसियत आहे। तव्हां माना कंहिंखे बि एतिरो लाइक़ु नथा सम्झो पंहिंजी पार्टी जे अंदरि त उहो तव्हांजी जॻह वठी सघे। तव्हां सिंध जे माण्हुनि खे, जेके दुनिया जे अंदरि, जेको पूरे पाकिस्तान जा माण्हू, ख़ासि करे मां सिंधियुनि सां मुखातिब आहियां, पूरी दुनिया जे अंदरि इंजीनियर बि मशहूरु थियनि, उहे बि नालो कमाइनि, ए लेवल में सभिनी खां वधीक एज़ बि खणनि, तव्हांजा साइंसदान बि थियनि, डॉक्टर बि थियनि, नासा में बि वञनि, बसि जेकॾहिं अकुल कोन्हे त लीडर थियण जो अकुल कोन्हे। इहो तव्हां हुननि खे सेखारियो था। इहो तव्हांखे, इहा जेका मोरूसियत न, जॾहिं इहा पंहिंजियूं पाड़ूं मज़बूत कंदी आहे न, पोइ इन मां तव्हांखे जान तव्हां न छा छॾाए सघो। ऐं जे छॾाइण जे लाइ तव्हां उथियो न, पोइ तव्हांखे पंहिंजियूं सुसियूं वढाइणियूं पवंदियूं। तव्हांखे मां इहो ॿुधाए छॾियां, इन खे पंहिंजा पेर हिन मोरूसियत अॻ में ई मज़बूत कया आहिनि, ॿिया मज़बूत वधीक न करणु ॾियो। मोरूसियत ते मां वापसि अचां थो, पर तकड़ में मां ॿियो सियासी असांजो मसइलो ॿुधाए छॾियां। ॿियो आहे आज़ाद सियासत जो जेको ॿियो हिसो हुयो, उहो हुयो आज़ाद ऐं पंहिंजो गैर जानिबदार, साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जो हुजणु। ऐं जेके इहे इलेक्शन्स असांजियूं रिग कयूं थी वञनि क़ानूनी तरीक़े सां, इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कंहिं ॾींहुं लेक्चर में, त कीअं तव्हांजूं हाईजेक कयूं थियूं वञनि। हाईजेक माना तव्हांजो जेकॾहिं वफ़ाक़ जे मथां तव्हांखे जेकॾहिं एतिराज़ात आहिनि न, त 700 अरब असांजा रहिया पिया आहिनि, 500 अरब रहिया पिया आहिनि, नथा ॾियनि, हीअं था कनि, हूअं था कनि, इहो को बि मसइलो न अथव। तव्हांजी इलेक्शन सॼी जो सॼी इलेक्शन, तव्हांखे जेको 5 साल हिकिड़ो दफ़ो हीअं वोट ॾेई करे पंहिंजो आवाज़ जताइण जी, जेका आवाज़ ॿुधाइण जी जेका हिमत मिलंदी आहे, जेको हिकिड़ो मौक़ो मिलंदो आहे 5 साल न, उहो सॼो जो सॼो तव्हांजो चोरायो थो वञे, क़ानूनी तरीक़े सां चोरायो थो वञे। तव्हांखे अॼु ताईं हिन शइ जी ख़बर ई कोन्हे। सिंध जो वॾो में वॾो सियासतदान खणी अचो, पीपल्स पार्टी जे 1-2 माण्हुनि खे छॾे करे हर पार्टी जो वॾे में वॾो सियासतदान खणी अचो, तव्हां उन्हनि जो लीडर ऐं सरबराह खणी अचो, उनखे इहा ख़बर न हूंदी त कहिड़े तरीक़े सां इहो जेको आहे कानूनी तरीक़े सां कीअं रिग थियूं थियनि इलेक्शन्स तव्हांजूं। बल्कि पीपल्स पार्टी खे बि इहा ख़बर न हूंदी, उनजे 1-2 माण्हुनि खे बि ख़बर न हूंदी त कानून इलेक्शन एक्ट 2017 जे तहत तव्हांजी इलेक्शन रिग कीअं थी थिए, इहा ख़बर कंहिंखे बि कोन अथव। तव्हांखे अॼु ताईं इहा बि ख़बर कोन्हे। त इहे ॻाल्हियूं तव्हां सम्झो। इहा जॾहिं तव्हांजी इलेक्शन रिग कई थी वञे न, पोइ तव्हांजे मथां माण्हू मुसलत कया था वञनि। जेके माण्हू मुसलत कया था वञनि, उहे कॾहिं बि जेके तव्हांजे वोट सां आया ई न आहिनि, जेके आया ई कंहिं ॿाहिरी सपोर्ट सां आहिनि, त उहे तव्हांजे मफ़ाद लाइ कमु कंदा या ॿाहिरी उन सपोर्ट जे मफ़ाद में कमु कंदा। सवाल जो जवाबु सिधो सओ आहे, तव्हां पंहिंजो पाण खां पुछो। तव्हांखे जेको असांजे शहदाद कोट जो मीर नादर अली ख़ान मक्सी साहिबु MP आहे, उहो चवे थो रोड ते बीह करे मूंखे तव्हांजे वोटनि जी का ज़रूरत कोन्हे। फरियाल टालपुर साहिबा बीह करे चवे थी त शहदाद कोट वारऊं दिमाग़ में हवा अथव त कढी छॾियो, कन खोले पंहिंजी ॻाल्हि ॿुधो, वोट सिर्फ़ु PP जो आहे, ॿिए कंहिंजो बि कोन्हे। तव्हांखे ईअं ॻाल्हाइण वारा, तव्हांखे आगा सिराज दुरानी छा चयो उहा बि तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, मां पंहिंजी ज़ुबान जो ख़राबु कयां। तव्हांखे उन जेके लफ़्ज़ चया,
तव्हांखे सिंध जे पूरे पाकिस्तान जे सियासतदाननि जेतिरो तव्हांखे ऐं असांखे बीह करे ज़लील था कनि न, इन जी माना छा आहे? इन जी माना इहा आहे त इहो इलेक्शन रिग थियल आहे, इलेक्शन हाईजेक थियल आहे, इलेक्शन तव्हांजे वोट सां हो इलेक्ट थियनि ई कोन था, हो के बि ॿाहिरी सपोर्ट सां हो इलेक्ट थी मथे था अचनि, त पोइ तव्हां ॾे छो ध्यानु ॾींदा? तव्हां ॾे 5 साल अचनि ई कोन था, पोइ बि खटनि कीअं था? तव्हां वटि कंहिं वटि बि को हिकिड़ो इलाइक़ो बि कोन्हे जिते को पीपी जो MPA इलेक्शन खटे थो, उहो हाराए थो, पोइ बि उहो MPA थी कीअं थो वञे? छो चूंडे चूंडे इलेक्शन जे दौरान चूंडे चूंडे बदिलियूं ऐं ट्रांसफर थियनि था? भले उहे तव्हांजो इलेक्शन कमीशन जो अमलो हुजे, उन में जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुजनि, उन में जेकॾहिं इलेक्शन ऑफिसर हुजनि, उन में ROs हुजनि, उन में DROs हुजनि, उन्हनि जी अक्सरियत, मां अक्सरियत जी ॻाल्हि थो कयां, सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, उन्हनि जी अक्सरियत चूंडे चूंडे करप्ट माण्हुनि जी पोस्ट कई वेंदी आहे। छाजे करे? छाजे करे? इहे ॻाल्हियूं तव्हांखे सम्झणियूं पवंदियूं। तव्हांखे अॼु ताईं हाणे सिंध जे मुस्तक़बिल ते जेकॾहिं असां अॻिते हलूं त तव्हांखे अॼु ताईं सिंध जे अंदरि, मां वापसि अचां, बीबी ऐं भुट्टे खां अलावा लीडर कहिड़ो मिलियो आहे? तव्हांखे कॾहिं इहा ख़बर आहे त तव्हांजे जेको MPA आहे उन जो कमु कहिड़ो आहे? मूंखे जेकॾहिं सिंध जी अवाम मां माना अक्सरियत जी ॻाल्हि था कयूं, 51% ॿुधाए वञे, सिर्फ़ु 51% मूंखे ॿुधाए, मां 90-95% नथो चवां, 51% अवाम मूंखे ॿुधाए त हिकिड़े MPA जो कमु कहिड़ो आहे, त मां जेको आहे न तव्हांखे उथी बि, उहे बि मुंहिंजो सलाम आहे, पर पोइ मां तव्हांखे ॻाल्हाइणु छॾे वेंदुमि। मां तव्हांखे चवंदुमि तव्हांजी ग़लती कोन्हे, 51% मूंखे ॿुधाइनि, रुगो 51, 90, 95%, 100% खे छॾे ॾियो, 51% खे बि खॾ में आणो, 10% शायदि तव्हां ॿुधाए वेंदो, 20% बि ॿुधाए वियो न जेकॾहिं, त मां तव्हांखे ॻाल्हाइण ई छॾे वेंदुसि। इहो जेका तब्दीली जेका अचणी आहे न, जंहिं मसीहा जो इंतज़ारु अथव न, मसीहा कुझु न कंदा आहिनि। तव्हांखे जेको करिणो आहे न, उहो पाण खे करिणो आहे, पाण खे तब्दील करिणो आहे, पाण खे उथणो आहे, पाण खे उथी करे हर ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बि न सिर्फ़ु उथारणो आहे, पर पंहिंजो पाण खे तालीमी याफ़्ता करिणो आहे, पंहिंजो पाण खे इख़्तिलाफ़ राय रखण जे बावजूदि दोस्तियूं क़ाइमु रखण जी जेका आहे न हौसला अफ़ज़ाई ॾियणी आहे, एतिरी पाण खे हिमत ॾियणी आहे, पंहिंजो पाण खे मसइलनि खां पंहिंजे ज़हन खे उजागर करिणो आहे। मसइलनि खां सिर्फ़ु उजागर नाहे करिणो, उन जे हलनि ते बि तव्हांखे जेको आहे उथी करे ॻाल्हाइणो बि आहे, सम्झणो बि आहे त हिननि जा हल कहिड़ा आहिनि। उन्हनि हलनि खे सिखी करे तव्हांखे पंहिंजे अंदरि सभ खां पहिरियां तब्दीली आणणी आहे। उहा तब्दीली जेसीं ताईं पंहिंजे अंदरि तव्हांजे अंदरि न ईंदी न, तेसीं ताईं ॿियो कोई बि तव्हांजी हालात तब्दील न करे सघंदो। तव्हांखे वॾा वॾा तब्दीली जा ख़्वाब ॾेखारिया विया पाकिस्तान जे अंदरि नई हुकूमत जा, पर छा थियो? तव्हांखे इहो तव्हांजे अॻियां आहिनि, मिसाल तव्हांजे अॻियां आहिनि। हाणे मां उन ॻाल्हि ते ईंदुसि जंहिं ॻाल्हि ते शायदि मुंहिंजा दोस्त जेके ॿियनि पार्टियुनि जा फॉलोअर आहिनि, उहे जेके नाराज़ थींदा, उहे मां उन्हनि खां गुज़ारिश कयां थो त तव्हां नाराज़ न थिजो महिरबानी करे, छो जो जेकॾहिं तव्हांजी सियासत हिन धरती जे लाइ आहे, हिन धरतीअ जे मिटीअ जे लाइ आहे, हिन धरतीअ जे ग़रीब बोरियत मज़दूर मोची रेड़ी वारे गाॾे वारे वारी आवाम जे लाइ आहे, आम आवाम जे लाइ आहे, जेको कॉमन मैन आहे उन जे लाइ आहे, कॉमन वुमेन आहे उन जे लाइ आहे, जे बिज़नेस जेकॾहिं नंढड़े हिकिड़े दुकानदार जे लाइ, नंढड़ो बिज़नेस कंदड़ जे लाइ आहे, जेकॾहिं हिकिड़े मिडल क्लास तबिके जे लाइ आहे, माना हितां जी धरती जे माण्हुनि जे हक़नि जे लाइ आहे, त तव्हांखे हीअ तनक़ीद खे वठी करे पंहिंजे अंदरि तव्हांखे उन ते वधीक सोचणो पवंदो ऐं पंहिंजनि पार्टियुनि में जेको आहे उनखे मसइले खे उजागर करिणो पवंदो, मथे उथारणो पवंदो ऐं उन्हनि खे इहे ॻाल्हियूं उन्हनि खां इहे पुछणियूं पवंदियूं। जेकॾहिं तव्हांजी सियासत हिकु लीडर जे लाइ आहे, उन सां वफ़ादारी जे लाइ आहे, धरती जे लाइ न आहे, हिकु पार्टी जे लाइ आहे, उन सां वफ़ादारी जे लाइ आहे, धरती या हितां जे माण्हुनि हितां जे आवाम जे लाइ न आहे, त पोइ तव्हां हिन धरती जे लाइ वॾे में वॾो नुक़सानु आहे हो।
तव्हां वॾो में वॾो नुक़सानु आयो हिन धरती जे लाइ। तव्हांजी सियासत, तव्हांजी ख़िदमत, तव्हांजी समाजियात, तव्हांजी समाजी मुआशी सियासी कहिड़े बि क़िस्म जी ख़िदमत आहे उहा हिन धरती ऐं तव्हांजे माण्हुनि जे लाइ हुजणु घुरिजे, कंहिं लीडर ऐं हिकिड़ी पार्टी जे लाइ न हुजणु घुरिजे। त जेकॾहिं उहे इहे तव्हांजा क़िबला दुरुस्त आहिनि त इहे ॻाल्हियूं ॿुधिजो ऐं इहे तव्हां वञी करे पंहिंजनि पार्टियुनि में रखिजो। तव्हांजे अंदरि सभ खां वधीक सिंध जे अंदरि मूंखे हिकिड़ी पार्टी ॿुधायो। मां पलीजे साहिब जो तमामु वॾो फैन आहियां, रसूल बख्श पलीजो साहिब जो तमामु वॾो फैन आहियां, अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब बि तमामु सुठो इशूज़ ते ॻाल्हाईंदो आहे, पर मूंखे ॿुधायो उन्हनि में मोरूसियत कोन्हे। माना सिंध जा जेके पढ़िया लिखे तरीन जेको तबिको तव्हांखे सियासी नज़र थो अचे उन्हनि जे अंदरि बि मोरूसियत मां तव्हांखे डिफाइन करे वियुमि त जेकॾहिं सिर्फ़ु पीउ त उनजो पुटु ऐं उनजी औलाद सिर्फ़ु इहा मोरूसियत न आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी पार्टी जा सरबराह इलेक्शन खां बग़ैर थिया वेठा आहियो 3 महीननि खां वधीक, तव्हां मोरूसी आहियो। तव्हां जेकॾहिं सॼी उमिरि पंहिंजी पार्टी जा लीडर थी वेठा आहियो, चेयरमैन थी वेठा आहियो, तव्हां मोरूसी आहियो। इन में मां जेको आहे इमरान ख़ान खे बि मां उनजी नियत ते मूंखे कॾहिं बि शक न हूंदो आहे। मूंखे अॼु बि मां इहो चवंदुमि त इमरान ख़ान तव्हांखे इनशाला खोड़ शयूं सिधियूं करे ॾींदो, पर उन सां जेका टीम आहे उहा ग़लति आहे। उन माण्हू जे अंदरि बि मोरूसियत आहे, छो जो 94 खां वठी करे हिन वक़्त ताईं पंहिंजी पार्टी जो सरबराह आहे। माना तव्हांखे पूरे पाकिस्तान में इहो तव्हांखे कहिड़ी अहिड़ी वॾी तव्हांजे अंदरि हिकिड़ी अना आहे, तव्हांजे अंदरि हिकिड़ो माना ग़लति फहमी आहे त हिन पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम जे अंदरि हिकिड़ो ईमानदार ॿियो माण्हू कोन्हे, बसि हिकिड़ो इमरान ख़ान आहे, हिकिड़ो अयाज़ लतीफ़ पलीजो या हिकिड़ो रसूल बख्श पलीजो साहब या हिकु पंहिंजो ज़ैनुल आबदीन शाह साहब या हिकु जेको आहे डॉक्टर कादिर मक्सी साहब या पंहिंजो जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी जो ज़ैनुल आबदीन शाह साहब न जलाल महमूद शाह साहब। कंहिं बि पार्टी में तव्हांखे भला ॿियो को छो नथो नज़र अचे? तव्हां पंहिंजे कारकुननि खे, पंहिंजनि तव्हां सिंध जी अवाम खे, पंहिंजे पाकिस्तान जी अवाम खे एतिरो एतमाद ॾियो छो नथा त उहे बि लीडर थी था सघनि? तव्हांखे कहिड़ो गुमान आहे पंहिंजी अहिड़ी क़ाबिलियत ते जो तव्हां खां वधीक तव्हांखे ॿियो को अहल नज़र ई कोन थो अचे पियो? भले तव्हां खां वधीक अहल न हुजे, न हूंदा, घटि में घटि तव्हां मौक़िया त ॾियो, उहो अचनि त सही। अची करे सिखंदा न जेसीं ताईं सिखंदा न तेसीं ताईं भला कीअं जेको आहे पंहिंजो इहो लीडर थी सघंदा? तव्हांजा इंजीनियर सिंध जा दुनिया में मशहूर, डॉक्टर मशहूर, तव्हांजा पंहिंजे नर्स बि तव्हांजा मशहूर, तव्हांजा साइंसदान, तव्हांजा पायलट, तव्हांजे हर शोबे में तव्हांजा माण्हू अॻिते रुगो जेकॾहिं नालाइक आहिनि, नाअहल आहिनि त सियासत में आहिनि, लीडरशिप उन्हनि में कोन्हे। तव्हांखे इहा ॻाल्हि बदिलाइणी पवंदी। ख़ुदा जे वास्ते तव्हांखे पंहिंजनि माण्हुनि खे अॻिते आणणो पवंदो। तव्हांखे पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई करे उन ते इलेक्शन कराइणी पवंदी। तव्हांखे पंहिंजी हिन मोरूसियत खे ख़ुदा हाफ़िज़ करिणो पवंदो। जेकॾहिं हिकिड़ो लीडर तव्हां खां पोइ ॿियो ईंदो न, ख़राबु हूंदो न त ॿिए साल वरी पोइ उहो न थींदो, वरी ॿिए खे खणंदा, उहो बि ख़राबु हूंदो न, 3 साल ॿिए खे खणंदा, उहो बि ख़राबु हूंदो न, 4थे खे, 5 खे, 8 खे, 10 खे, नेठि त सुधरंदी क़ौम यार, छो न सुधरंदी? यार अरबनि जो छा हाल हो, हशर हुयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अचण खां पहिरियां, छा उन्हनि जो हशर हुयो? उहे ॿारड़ियूं पंहिंजूं ज़िंदा दफ़नाईंदा हुया, पंहिंजूं ॿारड़ियूं। उहे औरतुनि खे हिक सां जेकॾहिं शादी कई न पीउ, त उन खां पोइ उनखे तलाक ॾेई करे सुभाणे ते हिकु राति गुज़ारे तलाक ॾेई करे उन सां सुभाणे ते वरी उन ई माईअ सां जेका उनजी सॻी माउ न हुई, जेका उनजी माटेली माई, उन सां वरी पुटु शादी कंदो हुयो। हिकु जेका आहे उठणी ज़ख़्मी थी पई, हिकु उठणी जे ज़ख़्मी थियण ते जेको आहे उठणी जे ज़ख़्मी थियण ते 40 साल 2 क़बीला पाण में विढ़िया। त इहो अरबनि जो हशर हुयो। जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया
जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया त उन्हनि छा कयो, उन्हनि तालीमात ॾिनियूं, उन्हनि किरदार ते महिनत कई, उन्हनि शख़्सियत ते महिनत कई। नेठि 300 साल खां पोइ, 300 साल बि मां वॾा थो चवां, 200 साल खां पोइ, बल्कि 150 साल जे अंदरि ई तव्हांखे उन जा दाणा नज़र अचणु शुरू थी विया। उन ॿिज पोखियल जो जेको बूटा जेके वॾा थिया, उहे दाणा तव्हांखे उन्हनि फसुल ॾियणु शुरू करे ॾिनो। तव्हां वटि इब्ने सीना पैदा थियो 300 साल खां पोइ, 9 सदीअ में, 9 या 10 सदीअ में उहो पैदा थिए थो। उहो हिकिड़ो किताब थो लिखे, द बुक ऑफ मेडिसिन, किताब फी अल तिब, जेको 1920 ताईं तव्हांजे यूरोप जी यूनिवर्सिटीज़ उन किताब खे पढ़ाइनि थियूं। तव्हां वटि जाबिर बिन हयान अॼु ताईं केमिस्ट्री जो बाबो सम्झो थो वञे। तव्हां वटि अल राज़ी, अल ख्वारिज़मी ज़ीरो जो बुनियादु ॾींदड़ तव्हां वटि सम्झो थो वञे। इब्ने रुशद खे अरस्तू सम्झंदा आहिनि, हिन ईस्टर्न दुनिया जो अरस्तू उनखे सम्झंदा आहिनि। एॾा वॾा अरबनि वटि जेके आहिनि न स्कॉलर्स अची विया। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घणनि सालनि जी महिनत हुई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? 22 साल या 23 साल किन रिवायतनि मूजिब इहा महिनत हुई ऐं हो अची विया। उन वक़्तु जंहिं वक़्तु मुसलमान दुनिया, अरब दुनिया हिकिड़े वॾे पंहिंजो बगदाद, कुर्तबा जेको हुन जो स्पेन जो शहर आहे, सिसिली जेको इटली जो शहर आहे, ऐं कायरो जेको इजिप्ट जो शहर आहे, मिस्र जो शहर आहे, इहे शहर जॾहिं उन वक़्त जा जेके तालीमी मर्कज़ लॻा पिया हुया, उन दौर जा ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज लॻा पिया ऐं बॉस्टन लॻा पिया हुआ, तंहिं दौर में अंग्रेज़नि वटि साॻे ई घोड़े जे मारण ते क़बाइली जंगियूं शुरू पियूं थियनि 7 सालनि ताईं। उहे औरतुनि जी इज़त न कंदा हुया, उन्हनि खे ईअं ज़िंदा गाड़े छॾींदा। रातिनि में अची पंहिंजे लेखे कबीला हिकिड़ा ॿियनि कबीलनि ते हीअं अची तारी थींदा, उन्हनि ते ज़ुल्म करे, उन्हनि जा मर्द मारे, उन्हनि जूं औरतूं अगवा करे, उन्हनि जा ॿारनि खे रोले छॾे ईअं हलिया वेंदा हुया। एॾा ज़ालिम हुया। वरी इहे अंग्रेज़ आया, अरबनि वटां पढ़िया, पढ़ी करे इतां कुर्तबा, सिसिली ऐं पंहिंजो कायरो ऐं बगदाद मां पढ़ी करे वापसि विया पंहिंजनि मुल्कनि में। उते पढ़ी करे पंहिंजनि माण्हुनि खे सुधारियऊं, अहिड़ो सुधारियऊं जो अॻिलनि 100 सालनि ताईं, 500 सालनि ताईं तव्हां उन्हनि खां अॻिते निकिरण जी सोचियो ई न। हे 8हीं सदी आहे हिन वक़्तु ताईं, 8हीं न, माफ़ कजो, हे 6हीं सदी आहे जो हो पावर में आया आहिनि, त अॼु ताईं वरी तव्हां उन्हनि खां पावर न वठी सघिया आहियो। त इहे जेके आहिनि पढ़ाई लिखाई, पंहिंजी क़ौम खे कल्चर ॾियणु, पंहिंजी क़ौम खे उजागर कराइणु, मसइलनि खां आगाह करणु, उन्हनि खे हिकिड़ी शऊर ॾियणु, उन्हनि जूं सही दुरुस्त तालीमात करणु, उन्हनि खे इहो अहसासु ॾियारणु त तव्हांजे घर में हिकु घर में लीडर थी थो सघे। यार, हिकु माउ ऐं हिकिड़ो पीउ तव्हांजो घर हलाईंदा आहिनि, पीउ ऐं माउ फैमिली हलाईंदा आहिनि। 2 लीडर थिया न, तव्हांजी फैमिली हले थी न। जेकॾहिं हर घर में पीउ माउ फैमिली थो हलाए, जॾहिं उहे गुज़ारे था वञनि, वॾी भेण ऐं वॾो भाउ फैमिली हलाईंदा आहिनि। तव्हांजे घरनि में हिकु सियासी पार्टी हलाइणु, हिकिड़ो मुल्क हलाइणु, हिकु घर हलाइण खां वधीक ॾुखियो कोन्हे। उन में मुआशी तरह सां बि सोचियो वेंदो आहे, समाजी तरह सां बि सोचियो वेंदो आहे, कानूनी तरीक़े सां बि हर तरीक़े सां सोचियो वेंदो आहे हिकु घर जे अंदरि, जेको तव्हां मुल्क हलाइण में सोचियो था। जेकॾहिं हर घर में हिकिड़ो घर तमामु, तव्हांजी अक्सरियत पीउ माउ भाउ भेण जेको आहे तमामु सुठा घर था हलाइनि पिया। जेकॾहिं घर सुठा था हलाइनि, तव्हांखे कहिड़ो इहा सोच, तव्हांखे कंहिं इहो अहसासु ॾियारायो आहे त तव्हांजी क़ौम जे अंदरि हिकिड़ो सियासी लीडर तव्हां हर घर में पैदा नथा करे सघो? केरु थो चवे असांजी अवाम एतिरी पोइते पयल आहे? केरु थो चए असांजी अवाम एतिरी जेका आहे नालाइक़ आहे? कंहिं तव्हांजे ज़हन में इहे शयूं विधियूं आहिनि? यार ख़ुदारा, तव्हां वॾियुनि पार्टियुनि जा, सिंध में इहे नाले वारियूं पार्टियूं जंहिंजा बि मां नाला कयां, तव्हां सरबराह आहियो। हिन तनक़ीद खे तनक़ीद बराए इस्लाह वठो। तव्हां पंहिंजनि पार्टियुनि में पंहिंजनि उहिदनि ते अची करे ऐं उन्हनि ते इलेक्शनियूं करायो ऐं पाण उते न बीहो। तव्हां हिन वक़्तु 20 सालनि खां वधीक पंहिंजनि उहिदनि ते गुज़ारिया आहिनि। तव्हां हटी करे इलेक्शन करायो, हिकिड़े आम कारकुन खे अचणु ॾियो। जेकॾहिं इहो तव्हां नथा कयो त तव्हांखे इहो मां चवंदे मूंखे वॾो ॾुख बि थिए थो, अफ़सोस बि थिए थो त तव्हां सिंध जा वॾे में वॾा दुश्मन आहियो। तव्हां जेकॾहिं पंहिंजी पार्टी में जमहूरियत नथा आणे सघो त पोइ तव्हां हिन धरती जे लाइ कुझु बि नथा करे सघो।
आई एम सॉरी टू से त तव्हां हिन धरती जे लाइ कुझु बि नथा करे सघो। मूंखे माफ़ कजो जेकॾहिं मां कंहिंजे उन्हनि पार्टी जे कारकुननि जी दिलि ॾुखाई आहे त मां तव्हां खां माज़रत थो वठां। पर जेकॾहिं तव्हांजी सियासत, तव्हांजी इबादत, तव्हांजी समाजी कम, तव्हांजी ख़िदमत, तव्हांजी जेकॾहिं उहा हिन ग़रीब पोरियत अवाम जे लाइ आहे त पोइ तव्हांखे हिननि ते ॾुखु ज़रूरु थींदो, पर कावड़ न ईंदी। छो जो ॾुखु थींदो त माना तव्हांखे अहसासु आहे त इहे ग़लति ॻाल्हियूं आहिनि असांजी पार्टियुनि में ऐं उन्हनि खे असांखे इहो ॿुधाइणो पवंदो। पर जेकॾहिं तव्हांखे कावड़ थी अचे त माना तव्हां हिन धरती जे माण्हुनि सां तव्हां सचा न आहियो, तव्हां पंहिंजी पार्टी ऐं पंहिंजी पार्टी जे लीडर सां सचा आहियो। छो जो जेकॾहिं सिंध अंदरि, पूरे पाकिस्तान अंदरि जेकॾहिं सियासी उफ़क़ ते दुनिया जे अंदरि कंहिं बि मुल्क खे कंहिं वॾो में वॾो नुक़सानु ॾिनो आहे त उहो इन मोरूसी सियासत नुक़सानु ॾिनो आहे। पंहिंजो पाण खे रुॻो लीडर सम्झणु, इहो इन नुक़सानु ॾिनो आहे। ॿिए कंहिंखे कुझु बि न सम्झणु, इन नुक़सानु ॾिनो आहे। इहे ॻाल्हियूं तव्हांखे ख़तमु करणियूं पवंदियूं। केॾी बि वॾी पार्टी हुजे, केॾो बि वॾो लीडर हुजे, केॾो बि वॾो पाण खे दाना सम्झे, कुझु बि सम्झे न, तव्हांखे इहा शइ मोरूसियत पाण मां कढणी पवंदी। मां वरी चवां, मोरूसियत इहा बि आहे जेकॾहिं 3 महीननि खां वधीक तव्हां पंहिंजी पार्टी जे अंदरि इलेक्शन खां बग़ैर उहिदे जी सदारत ते वेठा आहियो त तव्हां बि मोरूसी आहियो। जेकॾहिं तव्हां 2 दफ़ा इलेक्शन खटी करे 30 बीहो था, तव्हां बि मोरूसी आहियो। बाबा तव्हां हिकिड़ो दफ़ो पंहिंजी कुर्सी छॾियो, पंहिंजी कुर्सी छॾे करे ऐं इलेक्शन करायो। उन ते इलेक्शन ते उहिदे ते केर बि खटी अचे, तव्हां उनखे सपोर्ट कयो ऐं उन जा तव्हां कारकुन थियो। पोइ तव्हां ॾिसो त हिन सिंध जे अंदरि कीअं 20, 30, 40, 50 साल जे अंदरि, बल्कि पूरे पाकिस्तान जे अंदरि कीअं तब्दीली अचे थी ऐं असल तब्दीली उहा ईंदी। तव्हांखे जेकॾहिं हथ ते तिरीअ ते बेश्त घुरिजे न, जन्नत घुरिजे, इहा कॾहिं बि न मिलंदव। तव्हांखे लॻे थो त कोई हिकिड़ो मसीहा ईंदो, हिकिड़ो माण्हू तव्हांखे जेको आहे अची तव्हांजे मुस्तक़बिल चेंज कंदो, तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल तबाह था करायो उन जे कॾ लॻी करे। हिकिड़ो माण्हू कॾहिं बि न कंदो आहे, हिकिड़ो माण्हू कॾहिं बि न कंदो आहे। हमेशह तव्हां मज़लूम जॾहिं सभु ईअं गॾिजंदा आहियो न, पोइ कुझु थींदो आहे। पंहिंजे ज़हन मां इहा ॻाल्हि कढी छॾियो त हिकिड़ो माण्हू कुझु करे थो सघे। तव्हां सभु गॾिजंदा आहियो। भुट्टो साहिब जे लीडर हुयो त हुनखे अवाम लीडर बणायो। क़ाइदे आज़म 1937 में इलेक्शन हाराई त हुनखे केरु वॾो लीडर न पियो सम्झे। 1945, 46 में जेका इलेक्शन थी आहे, उहा जॾहिं खटी अथई तॾहिं उनखे लीडर सम्झो वियो आहे। तॾहिं उनखे अंग्रेज़नि जेको आहे पंहिंजो पाण सां विहारे ॻाल्हियूं करण ते ऐं पोइ मुल्क ठाहियो आहे। तव्हां खां बग़ैर, अवाम खां बग़ैर कोई बि वॾो लीडर नाहे। ऐं हर घर में, हर अवाम, असांजी हिन अवाम जे अंदरि हिकु हिकु घर में लीडर पैदा थी थो सघे। हाणे अॻिते असांजो मुस्तक़बिल छा आहे? ॾिसो, मां सभिनी पार्टियुनि खे ॾिसी चुको आहियां। मां हिकिड़ी नंढड़ी पार्टी जॉइन कई ऐं उन नंढड़ी पार्टी में मां कारकुन थियुसि। उन नंढड़ी पार्टी में मूंखे 50 दोस्तनि चयो त यार तोखां वधीक त सिंध में माण्हू उन्हनि खे नथा सुञाणनि, तूं इहा कीअं जॉइन कई आहे? मूं चयो बाबा इहो ज़रूरी न आहे त तव्हां पार्टी नंढी जॉइन कई आहे या वॾी जॉइन कई आहे। इहा पार्टी अॼु नंढी आहे न, हिनखे सुभाणे असां वॾो बणाईंदासीं। का बि पार्टी नंढी न हूंदी आहे, उनजो विज़न या नंढो हूंदो आहे या वॾो हूंदो आहे। जे विज़न वॾो अथसि त उहा पार्टी अॻिते वेंदी ऐं उन विज़न खे, उन मंशूर खे जेकॾहिं अमली तौर ते वाक़ई उनखे जेकॾहिं उन ते अमल करण जी उन्हनि जे अंदरि जुरत आहे त उहो जेको आहे कामयाबु थींदी उहा पार्टी। 10, 20, 30, 50 साल असांजे पार्टी उहा कामयाबु न करे सघियासीं त उन असांजा बच्चा कामयाबु कंदा, उन्हनि जा बच्चा कामयाबु कंदा, नेठि इहा पार्टी कामयाबु थींदी, नेठि तब्दीली ईंदी। पर जे असां पंहिंजनि उहिदनि जो सोचियोसीं ऐं पंहिंजे नाले ते सोचियोसीं त पोइ कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। पोइ उन नंढड़ी पार्टी जे अंदरि रही करे बि तमामु घणा पढ़िया लिखिया वीचारा दोस्त, तमामु सुठा टैलेंटेड दोस्त उन जे अंदरि हुया। पर उन जे अंदरि चंद माण्हू जंहिंखे कुझु करिणो बि न आहे, न ई ॿिए कंहिंखे अॻिते बि अचणु ॾियणो आहे। पोइ उन जे करे उन पार्टी खे बि अलविदा करिणो पियो। माना मां इन खां वधीक छा कयां जो मां पंहिंजो एॾो हिन सिंध जी अवाम जेको मूंखे प्यार मोहबत ॾेई मुंहिंजो प्रोफाइल मथे कयो, एॾो वॾो जेको हिन अवाम मुंहिंजो प्रोफाइल ठाहियो, उहो प्रोफाइल खणी मां हुन में पार्टी में वियुसि त इनशाला हाणे असां गॾिजी ऐं छा थी वियुसि, कारकुन थी वियुसि। मूंखे उहिदो बि न घुरिजे पियो,
मुंहिंजो मां कारकुन थी कमु कंदुसि। उन में असां रैली कढीसीं कराची जे अंदरि। जेकॾहिं अॼु ताईं वॾी में वॾी रैली जेकॾहिं कंहिं इन ॻाल्हि ते कढी आहे त कराची सिंध जी दिलि आहे, जंहिंमें महाजर ऐं पंजाबी बि हुया, त इहा असां कढीसीं। उन पार्टी सां गॾिजी मां कढी ऐं उन में मां समाजी लेवल ते पंजाबी महाजरनि खे वठी अचण में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे मां वठी आयुसि, ॿिए कंहिंजो बि हिन में हथ न हो। माण्हू बाक़ी सॼी टीम इहे गॾु कया सिंधी असांजा, ऐं सॼी टीम हिन में महिनत कई, सभिनी महिनत कई। पर जेकॾहिं पंजाबी ऐं महाजर इन ॻाल्हि ते केरु वठी आयो न त कराची सिंध जी दिलि आहे, त इहो मां वठी आयुसि। एतिरी महिनत कईसीं, पैसा ख़र्च कयासीं, सभु कुझु कयोसीं। उन जे बावजूद बि जेको आहे उन में मुस्तक़बिल को बि अमली जिदोजहद उन में मूंखे नज़र न आई। इन जे करे हाणे मूं इहो फ़ैसिलो वरितो आहे त इनशाअल्लाह हे कोविड जेकॾहिं न पियो अचे त मां साल जे अंदरि अंदरि मां पंहिंजी पार्टी लॉन्च कयां हा। पर हाणे माना डिसंबर ताईं, पर हाणे थोरो इहो मुदो मतां अॻिते वधी वञे। हिन वक़्तु मां मंशूर ते कमु कयां थो, दोस्तनि सां सलाह मशवरो हले थो पियो। मां लेबर पार्टी इंग्लैंड जी जो मंशूर पढ़ां थो पियो। मां बर्नी सैंडर्स जेको अमेरिका जो सदाईं इख़्तिलाफ़ में सियासतदान रहियो आहे, कॾहिं बि गवर्नमेंट खे जॉइन न कयो अथई, उन जो मंशूर मां खणी पढ़ां थो पियो। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो मां मंशूर पढ़ां थो, ॾिसां थो पियो त हिननि जा मंशूर आहिनि छा। इनशाअल्लाह सभिनी जा मां पार्टियुनि जा पढ़ी करे उन खां पोइ जेको मुंहिंजो पंहिंजो विज़न आहे, जेको असांजे दोस्तनि जो विज़न आहे, उहो विज़न सभिनी जो गॾु करे उहो असां इनशाअल्लाह हिकिड़ो मंशूर ठाहींदासीं। ऐं असांजो मंशूर को 2 पननि जो न हूंदो, 5 पननि जो न हूंदो। इनशाअल्लाह 50 पननि ते असां हर शइ खे ॾींदासीं। असांजी समाजी सोसाइटी कीअं हुजे, समाजियात कीअं हुजे, असांजी मईशत कीअं हुजे, असांजी सियासत कीअं हुजे, असांजी जेका आहे इलेक्शन्स कीअं हुजनि, असांजी पंहिंजो जेको आहे ॿिया जेके मामूर जेके थियनि था गवर्नमेंट जा, इहे कहिड़ा हुजनि। सियासी पार्टी खे जंहिं जंहिं शइ ते असांजी सिहत कीअं हुजणु घुरिजे, असांजे कानून नाफ़िज़ करण वारा इदारा कीअं हुजनि, इहे सभिनी ते इनशाअल्लाह असां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदासीं, मंशूर ॾींदासीं। ऐं इनशाअल्लाह इन में सभ खां वॾी जेका अट्रैक्टिव ॻाल्हि आहे न, उहा इहा हूंदी त पार्टी ठहण जे साल जे अंदरि अंदरि पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई करे इलेक्शन कराईंदुसि इनशाअल्लाह। ऐं इलेक्शन में मां न बीहंदुसि त जीअं मुंहिंजे हिन सिंध धरतीअ जो टैलेंट अॻिते अचे, हिन सिंध धरती जो टैलेंट अॻिते अची लीडर थिए ऐं उन जो मां कारकुन थींदुसि, उन लीडर जो मां उन लीडर जो कारकुन थींदुसि। इहो इनशाअल्लाह असां हिकु हिकु घर ताईं, हिकु हिकु नौजवान न्याणी ऐं मर्द ॿिन्हिनि खे असां इहो अहसासु ॾियाराईंदासीं, इहो एतमाद ॾियाराईंदासीं त बाबा तव्हां बि लीडर थी था सघो। हिकिड़ो मोची बि लीडर थी थो सघे, हारी बि लीडर थी थो सघे, मज़दूर बि लीडर थी थो सघे, हिकु ॻोठ जे अंदरि रहंदड़, पंहिंजे घर खे हलाईंदड़, हिकिड़ी मेहन जी पाट उनजो जेको आहे खुराक ठाहींदड़, रोज़ हिकिड़ी अमड़ असांजी, उहा बि लीडर थी सघे। असांजूं ॻोठनि में रही करे परते परते ताईं वेंदड़, दिलनि ऐं मटनि में पाणी भरे ईंदड़ न्याणियूं बि लीडर थी थियूं सघनि। असांजूं भेनर जेके वेचारियूं परे परे ताईं पढ़ण जे लाइ स्कूलनि में वेंदियूं आहिनि, उहे बि लीडर थी थियूं सघनि। असांजा कुराड़ा बि लीडर थी था सघनि, असांजा बुज़ुर्ग बि लीडर थी था सघनि, असांजा नंढड़ा ॿार बि लीडर थी था सघनि। हिकु हिकु इंशाअल्लाह हिन धरतीअ मां जे हिकु हिकु घर न त हिकु हिकु ख़ानदान मां लीडर पैदा थींदा। लीडर अॼु जेकॾहिं न थिया न ख़ैर आहे, 5 साल न थिया न ख़ैर आहे, 10 साल थींदा, 20 साल थींदा, 30 साल थींदा, 50 साल थींदा, असांजे मरण खां पोइ थींदा, नेठि त थींदा, कॾहिं रोकींदा, केरु रोकींदो। असां जॾहिं इहो शऊर माण्हुनि जे अंदरि आणींदासीं न, 10 सालें 20 सालें 30 सालें तव्हांजे अंदरि लीडर पैदा थींदा, अहिड़ा लीडर पैदा थींदा जो वरी दुनिया तव्हांजे लीडरनि जे बारे में लिखंदी। ऐं इहो लीडर थियण जे लाइ सभ खां पहिरियों हिकिड़ो कमु करिणो आहे। उहो कहिड़ो कमु करिणो आहे? उन्हनि खे इहो अहसासु ॾियाराइण जो त तव्हां लीडर थी था सघो। जेकॾहिं मूंखे अॼु 50,000 माण्हू फॉलो कनि था, जॾहिं मां उन्हनि 50,000 माण्हुनि खे चवंदुमि त तव्हां अची इलेक्शन बीहो ऐं मां उहिदे तां इस्तीफ़ा थो ॾियां ऐं मां इलेक्शन में न बीहंदुसि, ऐं जॾहिं उहो लीडर थींदो ऐं मां उनजो कारकुन थींदुसि, त हुनखे अहसासु थींदो त हे पढ़ियो लिखियो बैरिस्टर
क्वालिफाइड CSS ऑफिसर जंहिं पंहिंजी CSS जी नौकरी छॾे करे हिते अवामी ख़िदमत में आयो आहे, जे मां इन जो लीडर आहियां त माना मां सभिनी जो लीडर थी थो सघां। इहो अहसासु ईंदो इनशाला जॾहिं असांखे, पोइ असां वटि लीडर पैदा थींदा। बाक़ी तेसी ताईं असां वटि कुझु न आहे थियणो, जेसी ताईं असां पंहिंजी न मोरूसियत खे न छॾींदासीं, जेसी ताईं असां पंहिंजो इन भरम, इन गुमान ऐं इन फ़ख्र ऐं इन वॾाई ऐं इन हिकिड़े कूड़ी तसली खां न निकिरंदासीं न त असांखां वधीक को लीडर ई कोन्हे, तेसी ताईं हिन सिंध जी आवाम जो कुझु बि कोन थींदो। ऐं इनशाला अॼु मां तव्हांखे अर्ज़ु हिकिड़ो करे वञा त मंशूर असांजो जेको तारुफ़ आहे न, उहो इन जो इहो ई अथव त नसुलनि जी बका जी जंग। मंशूर मां सॼो ॾेई छॾींदुमि तव्हांखे इनशाला, सॼी टीम सां वेही करे असांजो कमु हले थो पियो, पर असांजे नसुलनि जी बका जी जंग, इन में ॿ शयूं क्लियर हूंदियूं। हिकु इहा क्लियर हूंदी त मोरूसियत ख़तमु, ॿी इहा असांजो वॾे में वॾो मुतालबो इहो हूंदो त इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ थियणु घुरिजनि। पोइ खणी हिकिड़ो कुतो असांजे मथां लागू थिए न, जेकॾहिं अवाम हिकिड़े जाहिल खे बि वोट ॾेई असांजे मथां लागू करे न, ख़ैरु आहे, अवाम थी करे न, नेठि अवाम सिधी थींदी। पर जेकॾहिं ॿिया के इदारा अची करे असांजे मथां जेकॾहिं माण्हू था नाफ़िज़ कनि न, इहो न मञींदासीं, कॾहिं बि न मञींदासीं। इलेक्शन फ्री एंड फेयर घुरिजे, असां पंहिंजे बलबूते सां इलेक्शन खटंदासीं, भले जे हाराईसे ख़ैरु आहे, ॿीहर विढ़ंदासीं, हाराईसे ख़ैरु आहे, टीहर विढ़ंदासीं, हाराईसे ख़ैरु आहे, असां मरी वियासीं, असांजा बचा विढ़ंदा, हारायूं ख़ैरु आहे, उहे मरी विया, उन्हनि जा बचा विढ़ंदा, उन्हनि जा बचा विढ़ंदा, उन्हनि जा बचा। नेठि हिकु ॾींहुं हिन सिंध जे अंदरि, हिन पाकिस्तान जे अंदरि अहिड़ा माण्हू, अहिड़ा जिगर पैदा थींदा, अहिड़ियूं औरतूं पैदा थींदियूं जेके उथी करे हिन इलेक्शन खे साफ़ शफ़ाफ़ कराए पंहिंजे मुल्क खे अलाए किथे पहुचाईंदियूं। ऐं मां हिन ते हाणे औरतुनि ते बि हिकिड़ो मां ॻाल्हायो वञा, तव्हांजे अंदरि तव्हांखे मां हिकिड़ी शइ सम्झायां त तव्हांजे मथां जेको वॾो में वॾो ज़ुल्म कयो आहे न हिन हुकुमरानी तबिके, हिन ज़ालिम तबिके, हिन वॾेरकी निज़ाम जी सोच रखंदड़ तबिके जेको तव्हांजे मथां सभ खां वॾो ज़ुल्म कयो आहे न, उहो इहो आहे त तव्हांखे औरतुनि जी इज़त न करण जो जेको दर्स ॾिनो वियो आहे न, ऐं तव्हांखे जेको औरतुनि खे घर में बंदि करे, क़ैद करे, उन्हनि खे कारी करे मारे, उन्हनि खे पंहिंजी जाइदाद खां वधीक कुझु न सम्झण वारी जेका ॻाल्हि तव्हांखे सेखारी असांखे वई आहे न, इहो असांजे मुस्तक़बिल खे तबाह करे छॾींदो। छो जो हिन धरती कंहिं बि दुनिया जे मुल्क में, हिकु मुल्क जे अंदरि अधु औरतूं हूंदियूं आहिनि, अधु मर्द हूंदा आहिनि। जेकॾहिं अधु औरतुनि खे तव्हां घरनि में विहारे करे, उन्हनि ते ज़ुल्म करे, उन्हनि खे रखी क़ैद करे, उन्हनि खे रंधिणे ताईं महफ़ूद करे, उन्हनि जे अकुल ऐं उन्हनि जे जेको आहे ज़हन, उन्हनि जी पढ़ाई लिखाई खे सभिनी खे जेकॾहिं तव्हां पोइते करे, उन्हनि खे क़ैद में वेहारे, उन्हनि खे ग़ुलाम खां वधीक कुझु बि जॾहिं तव्हां न सम्झंदव न, त तव्हांजो अधु सोसाइटी, समाज, अधु माण्हू उन में माना तव्हांजी सोसाइटीअ में बहितरी आणण में कुझु करे ई नथा सघनि। माना 50% माण्हू तव्हां पहिरियां ई परते करे छॾिया, हाणे तव्हां 50% ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो कंदव, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो कंदव, जेकॾहिं इहे 50% औरतूं बि असां सां गॾु हुजनि त तव्हां वधीक ई करे सघंदव न उन खां। जे 50 माण्हू जेतिरो कुझु कंदा, 100 माण्हू उन खां वधीक कंदा न 50 खां। इहा हिकिड़ी सिंपल लॉजिक आहे, अंडरस्टैंड करणी आहे इहा असांखे। जेको असांजे मथां इहो ज़ुल्म कयो वियो आहे न, त न्याणियुनि खे हिननि जी खे क़ैद कयो, हिननि जी न्याणियुनि ते ज़ुल्म करायो। जॾहिं तव्हांजो दीन मज़हब, तव्हां कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखो, इस्लाम हुजे या हिंदुइज़म हुजे या ईसाईयत हुजे, तव्हां पंहिंजा किताब खोले पढ़ो, कॾहिं बि औरत जी तालीम ते, पोइ उहा दीनी हुजे या दुनियावी, कॾहिं बि रोकियो न वियो आहे। तव्हां खोले करे पढ़ो। असां वटि अॼु 50% खां वधीक डॉक्टरियाणियूं वेचारियूं शादी खां पोइ उन्हनि खे घर में साहुरा विहारे था छॾनि। पोइ डॉक्टरियाणी तव्हां वरिती छो? जेकॾहिं तव्हांखे हुनखे साहुरनि में विहारे करे उन्हनि खां रंधिणो ई हलाइणो हुयो, तव्हां डॉक्टरियाणी वरिती छो? उनजे लाइ त पोइ सही हुयो न, केर बि वठो तव्हां, कहिड़ो बि रिश्तो वठो, डॉक्टरियाणी छो घुरिजे? हिकिड़ी पढ़ी लिखी MA इंग्लिश में थियल आहे, उहा वठी घर जा कम था करायो, इंजीनियर वठी घर जा कम था करायो। ॿियो त ठहियो, पर CSS पास कंदड़ ऑफिसर खां बि तव्हां उमेद था रखो त घर में वेही कमु करे।
हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, इहा मुफ़्ती साहब तव्हांखे फ़तवा बि ॾींदा त जेकॾहिं हिकिड़ी नुंहुं पंहिंजे ससु ऐं सहुरे जी ख़िदमत न करणु चाहे त उनजे मथां को फ़र्ज़ु कोन्हे। मौलाना तारिक जमील बि बयानु इहो ॾिनो आहे, उनजे मथां को फ़र्ज़ु कोन्हे। उहा जेकॾहिं तव्हांखे करे थी तव्हांजी ख़िदमत त उहा उनजी वॾाई आहे, उहा उनजी रहमदिली आहे, उहा उनजी ग्रेटनेस आहे, उनजी अज़मत आहे। जे नथी करे त तव्हांजो को उन ते हक़ु कोन्हे ससु ऐं सहुरे जो, जे हक़ु अथसि त मुड़ुस जो अथसि। पर इहे ॻाल्हियुनि खां सभिनी खां बि निकिरणो पवंदो। इहा समाज असांखे जेको माना ज़ातियुनि में बि विरायो वियो आहे, रिश्तो करिणो आहे न त शेख खां ॿाहिरि न निकिरे न त तबाह थी वेंदासीं, मक्सी खां ॿाहिरि न निकिरे न त तबाह थी वेंदासीं। माना मथां शेख चांडियो पाण में करे, यार बरोचन में ॾिनी अथव या बरोचन खां वरिती अथव, इहे जेके या जेको चांडियो मक्सी पाण में न कनि, माना के तकरारी हलनि, या खोसो मक्सी खे न ॾे, मक्सी हिन खे न ॾे, हो फलाणो टीरे खे न ॾे, इहे कहिड़े क़िस्म जा आहिनि? तव्हांखे रिश्ते जे लाइ उनजो ईमान, उनजी जेका माना उनजी जेका साफ़ शफ़ाफ़ दिलि, उनजो किरदारु, उनजो जेका कमाई या उनजो जेको बि घर जी उनजी रेप्यूटेशन, इन खां वधीक तव्हांखे छा घुरिजे? छा इन खां वधीक तव्हांखे घुरिजे? जो इन में बि ज़ातियूं पातियूं असां आणियूं था, फ़िरका आणियूं था, माना केतिरो असांखे डिवाइड कयो वियो आहे, ईअं रखी करे हर हंधि असांखे ईअं छुरीअ सां कुई करे ॿ हद कयो वियो आहे। ऐं वॾो में वॾो जेको ॿ हद असां थियल आहियूं न, इहो औरत ऐं मर्द ते थियल आहियूं। तव्हांखे इहो मां अर्ज़ु करे हलां त हिन सिंध जे अंदरि हिन वक़्तु सियासी हुजे या समाजी हुजे या बहादुरी हुजे, इन्हनि उफ़क़नि ते सभिनी खां वधीक तव्हांजो न्याणियुनि निभायो आहे। न्याणियुनि निभायो आहे तव्हांजे, असांजे मर्दनि असां न निभायो अथसेव। जेकॾहिं गुम थियल माण्हुनि ते कंहिं आवाज़ खणी करे इदारनि खे वञी चैलेंज कयो त उहे सिंध जूं न्याणियूं हुयव। जेकॾहिं उथी करे वॾेरकी निज़ाम खे कंहिं खुले आम चैलेंज कयो आहे, उहा सिंध जी न्याणी अथव। जेकॾहिं कंहिं आर्मी जे मेजर खे फांसी जे फंदे ताईं पहुचायो त उहा माई जिंदो हुयव। वॾेरकी निज़ाम जे ख़िलाफ़ आवाज़ खणंदड़ो में रुबाब अथव। ऐं जेकॾहिं तव्हांजे इदारनि जे ख़िलाफ़ विढ़ी करे पंहिंजा वालिदनि खे छॾाइण, उहो ससुई लोहार ऐं ॿी असांजी अदी उनजो नालो मूंखे यादि नथो अचे, उहे हुयव। असां मर्दनि कयो छा आहे जो औरतुनि खे असां क़ैद करे पंहिंजी बानी बणाए ज़ुल्म उन्हनि जे ते रखियूं कयूं वेठायूं त इहे घर खां ॿाहिरि न निकिरनि? छो घर खां ॿाहिरि न निकिरनि? जॾहिं इस्लाम उन्हनि खे, जॾहिं हिंदुइज़म उन्हनि खे, जॾहिं क्रिश्चियनिटी उन्हनि खे घर खां ॿाहिरि निकिरण ते नथी रोके, तव्हां केरु थींदा आहियो रोकण वारा? इहे ॻाल्हियूं असांखे सम्झणियूं आहिनि। तालीम खां छो जो असां परते रहिया आहियूं, असांखे ख़बर ई कोन्हे। मूंखे हिकिड़ो वरी असां छो जो पाण क़ुर खे नथा पढ़ूं न, पाण हिकिड़े उन्हनि खे नथा पढ़ूं न। मां हिकिड़े ॻोठ जे अंदरि तव्हांखे इहो मिसाल ॾींदुसि। हिकिड़े ॻोठ जे अंदरि वियुसि, उते माण्हू कारोकारी करण खे क़ुर खां जस्टिफाई पिया कनि, हदीस सां। इन खां वधीक को ज़ुल्म हूंदो? इन खां वधीक को ज़ुल्म हूंदो अहिड़नि माण्हुनि खे? अच्छा, इहे माण्हू वरी केरु? माना उतां जो हाफ़िज़ुल क़ुरान वेठो हुयो, जेको उन्हनि माण्हुनि खे हदीसूं पियो ॿुधाए। हेॾी माशाल्लाह ॾाढी आहे, 5 वक़्त नमाज़ पढ़ाईंदो आहे, इमामत कंदो आहे। उहो थो चए साईं त जेको असां कारी था कयूं इहो सही था कयूं। मां चयो छो भला कीअं था सही कयूं? मूंखे थो चवे त असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको बेग़ैरत आहे असां मां न आहे। मां चयो हल इहा हदीस मूंखे न आहे ख़बर कहिड़ी हदीस आहे, जेकॾहिं पहिरियां त तूं मूंखे ॾेखार। पर जे मां मञा इहा हदीस इहा ईअं आहे बि त इन में माना बेग़ैरत असां मां कोन्हे जी इहा माना आहे त जेकॾहिं तव्हांजी माई कुझु करे त उनखे मारे छॾियो वञी ऐं मर्द खे मारे छॾियो। जेकॾहिं माना माई कंहिंखे परते खां ॾिसे तव्हां उनखे मारे छॾियो, इन जी इहा माना न आहे। उते मां फ़ोन कई हिकिड़े मुफ़्ती साहिब खे, मुफ़्ती अब्दुल गनी शेख साहिब शहदाद कोट जो, तमामु सुठो हिननि मज़हबी उमूरनि ते मां उनखां सलाह मशवरा बि वठंदो आहियां। उनखां फ़ोन करे मां लाउड ते रखी सॼे ॻोठ जे माण्हुनि जे अॻियां मां उनखां पुछो, मां चयो साईं हे हीअं थो चवे, अहिड़ी का हदीस आहे ऐं हे सही आहे या न, इहो तव्हां असांखे गाइड कयो। उन चयो त हदीस ते मूंखे ख़बर न आहे। उन्हनि जो छा जवाबु हुयो? चई अहिड़ी हदीस
बहरहाल हा उहो हदीस जो मूंखे पार्ट यादि कोन्हे, पर इहो चई त ईअं इस्लाम में बिल्कुलु बि कोन्हे। तव्हां कंहिंखे बि मारे नथा सघो, तव्हां आम माण्हू कंहिंखे बि मारे नथो सघे, ऐं ख़ासि करे कंहिं औरत कंहिं मर्द खे ॾिठो या उन सां ॻाल्हायई उन ते त बिल्कुलु बि तव्हां नथा मारे सघो। त इहो उते उन्हनि खे असां क्लैरिफाई कयो। एतिरो असांजे दिमाग़ जे अंदरि पोइ अणपढ़ियल माण्हुनि भूसो विझी छॾियो आहे। जॾहिं असां पंहिंजे दीन खां परते थी विया आहियूं न, तव्हां हिंदू हुजो न, तव्हां हिंदुइज़म तव्हां भगवत गीता वधि में वधि पढ़ी हूंदी, वधि में वधि तव्हां भगवत गीता पढ़ी हूंदी जेकॾहिं कॾहिं पढ़ी हूंदव, या वधि में वधि महाभारत पढ़ी हूंदव। तव्हांजा इहे किताब न आहिनि दीन जा, इहे त ॿ हिकिड़ियूं कहाणियूं आहिनि। कहाणियूं माना पोइ थियूं हूंदियूं, ज़रूरु थियूं हूंदियूं, पर हिकिड़ा किस्सा आहिनि, किस्सा था ॿुधाइनि उहे त छा थियो छा न थियो। इहो दीन न आहे तव्हांजो, इहो तव्हांजो मज़हब न आहे। तव्हांजो मज़हब जा जेके किताब आहिनि उहे वेद आहिनि, ऋग्वेद, अथर्वा वेद, अजुर्वेद ऐं असाम वेद, इहे 4 वेद आहिनि, इहे तव्हांखे पढ़ना आहिनि। तव्हां उहे पढ़ी ॾिसो, तव्हांखे जेको आहे इहो न मिलंदो उन में काथे बि त तव्हां औरत खे घर जी बाणी बनाए, उनखे ग़ुलाम बणाए, उनखे विहारे छॾियो, उनखे पढ़ायो लिखायो न, ऐं उनखे तव्हां फाइनेंशियली इंडिपेंडेंट न करणु ॾियो, न थियणु ॾियो, उनखे तव्हां पंहिंजे मर्द जे हेठां ग़ुलामीअ में रखो। इहो कॾहिं बि न अथव। तव्हां क्रिश्चियनिटी जो जेको किताब आहे न, क्रिश्चियन्स असांजा न वधि में वधि वञी पंहिंजे चर्च जे या त पेस्टोर, जेके प्रोटेस्टेंट्स आहिनि, पेस्टोर उनखे चवंदा आहिनि, पंहिंजे के मौलवी खे, पंहिंजे उनखे मज़हबी अॻुवाण खे, मौलवी चयो माफ़ कजो, वात मां निकिरी वियो, मज़हबी अॻुवाण खे पेस्टर चवंदा आहिनि, ऐं जेके कैथलिक आहिनि उहे प्रीस्ट चवंदा आहिनि। उहे वधि में वधि उन्हनि खां वञी पुछी ईंदा आहिनि। तव्हां कॾहिं बि पंहिंजो बाइबल खोले ॾिठो आहे? बाइबल जे अंदरि ओल्ड टेस्टमेंट ऐं न्यू टेस्टमेंट। ओल्ड टेस्टमेंट त लागू न आहे, उन जा 10 कमांडमेंट्स आहिनि, हज़रत मूसा जेके ॾिना उहे 10 कमांडमेंट्स लागू आहिनि। तव्हां अचो पंहिंजो न्यू टेस्टमेंट ते, उन में गॉस्पल ऑफ जॉन, गॉस्पल ऑफ मैथ्यू, गॉस्पल ऑफ मार्क, गॉस्पल ऑफ मार्क, मैथ्यू, पॉल एंड जॉन, 4 इन्हनि जा गॉस्पल्स आहिनि। इन्हनि में तव्हां किथे बि खोले ॾिसो, औरत खे बंदि करे रखण जी किथे बि न आहे लिखियलु। तव्हां कॾहिं क़ुरान पाक पढ़ियो आहे? क़ुरान पाक पढ़ियो आहे? कॾहिं हदीसूं पढ़ियूं आहिनि जे मुसलमान आहियो था? तव्हां ॾिठो आहे हुन में औरत खे केतिरी इज़त ॾिनी वई आहे? हिकिड़ी हदीस जे मुताबिक़, मां इन खे कोट कयां थो, हिन वक़्तु मूंखे रेफरेंस यादि न आहे, पर मां इहा हिकिड़े पंहिंजो वाक़ियो इहो हिकिड़े ऑथेंटिक सोर्स, माना कंहिं पढ़े लिखे आलिम जे वाता मुंहिंजो ॿुधल आहे, ईअं न आहे। उन में ईअं थियो त हिकु औरत सुबुह जो सवेर वञे पई काॾे, माना उहा शायदि झंग जे ख़्याल सां वञे पई, छो जो उन वक़्तु बाथरूम न हूंदा, त उन औरत जो रेप थियो। रेप थियण जे बावजूद बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुननि खे घर खां निकिरण खां मना न कयो। उन खां अलावा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में औरतूं मस्जिद में नमाज़ गॾु पढ़णु ईंदियूं हुयूं मर्दनि सां। असांजी कहिड़ी मस्जिद में औरतुनि खे तव्हां छॾियो था ॿुधायो? माना तव्हां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकॾहिं टीचिंग्स ते न हलंदव त तव्हां गैरतमंद मुसलमान थियो। जेकॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चवण ते न हलंदव त तव्हां पोइ कंहिंजे चवण ते हलंदव? माना पोइ पाण खे मुसलमान छो था सॾायूं? असांखे खोड़ वरी जेके आहिनि न मौलवी साहिबान त न, जेके अणपढ़ियल जेके हूंदा आहिनि उहे वरी ॾींदा त साईं उन वक़्तु जेको आहे न माहौल ॿियो हुयो, ईमान मज़बूत हुयो, सहाबा कराम जेको आहे उन्हनि जो ईमान मज़बूत हुयो, इन जे करे औरत खे ॿाहिरि निकिरण सां जेको आहे उन्हनि खे एतिरो फ़र्क़ु न पियो पए। हलो ठीकु आहे बाबा, सहाबा कराम जो ईमान मज़बूत हुयो न, या काफ़रनि जो बि, जेके गैर मुसलमान हुया उन्हनि जो बि मशहूरु, उन्हनि जो बि ईमान मज़बूत हुयो, छा जो मुसलमाननि खे न पिया। बल्कि इन ते त क़ुरान जूं आयतूं आहिनि न, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घर वारनि जे मथां हुननि स्कैंडल ठाहिण जी कोशिशि कई, तौबा नऊज़ बिल्ला, उन्हनि जे घरनि जे ॿाहिरां चकर ॾींदा हुया त बीबियुनि खे तंग करे सघनि। उन खां पोइ क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं त जंहिंमें हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घर वारनि खे एक्स्ट्रा पर्दो करण जो हुकुम आयो अल्लाह जे तरफ़ खां। ये क़ुरान जा किस्सा आहिनि। त माना
त पोइ इहो तव्हांजो आर्ग्यूमेंट बि निकिरी वियो न दरवाज़े खां ॿाहिरि। तव्हांखे जेकॾहिं औरत का कमाए थी त उहा कमाए करे उहा घर में जेकॾहिं पैसा पंहिंजे मुड़ुस खे नथी ॾिए त उन ते को बि फ़र्ज़ु कोन्हे। मुड़ुस खे उन जे कमाइण जे बावजूदि मुड़ुस खे घर जो ख़र्चो हलाइणो आहे। हे तव्हांजो इस्लाम आहे। अॼु ताईं असां इस्लाम खे पढ़ियो किथे आहे? ऐं हे खोड़नि माण्हुनि खे हे मुंहिंजूं ॻाल्हियूं जेके आहिनि न लॻंदियूं हूंदियूं त मां को अमेरिका खां इस्लाम सिखी आयो आहियां, हे को लॻंदो हूंदो त मां को दुनिया ॿाहिरीं दुनिया मां सिखी आयो आहियां, पर मां तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त मां वटि हिते क़ुरान जो तर्जुमो, क़ुरान जे तर्जुमे जी तशरीह, उहा तशरीह मौलाना मौदूदी साहब जी हुजे, तक़ी उस्मानी साहब जी हुजे, साईं इसरार अहमद साहब जी हुजे, उहा 2-3 ॿिया आलिम हज़रात आहिनि उन्हनि जी हुजे, उन खां अलावा हदीसुनि जा किताब, सभु जो सभु किताब जेके बि, सही मुस्लिम हुजे, सही बुखारी हुजे, उन खां अलावा तिरमिज़ी हुजे, मुंहिंजी मोबाइल में सभु जो सभु मौजूदु अथव। मांसां को बि जेकॾहिं शहर शहदाद कोट जे अंदरि उन ॾींहुं कंहिं मूंसां बहस कयो, मां कंहिं हिकिड़ी हदीस ते, मां इहो मोबाइल कढी उनखे सभु ॾेखारियमि किताब त मां वटि मौजूदु आहिनि, तूं कहिड़ी हदीस जी ॻाल्हि थो करे, मूंखे ॿुधाए त मां कॾहिं पढ़ां। त इहे उन्हनि हदीसुनि ऐं उन्हनि हिन असांजे पाकिस्तान जे मौलवी साहिबान जी क़ुरान जी तर्जुमनि ऐं तशरीहनि जूं ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां थो पियो की दुनिया ॿाहिरीं दुनिया जी न आहिनि ॻाल्हियूं। त इहे शयूं सम्झणियूं पवंदियूं। असांखे औरतुनि खे उन्हनि जा हक़ ॾियणा पवंदा। तव्हांजे अंदरि मां हिकिड़ो ॿियो वॾी शख़्सियत सिंध जे अंदरि शहनाज शेख साहिबा सिंध जे अंदरि वॾेर की निज़ाम खे चैलेंज कयो आहे, वॾेरनि जी ज़ालिमनि जे अॻियां वेही करे उन्हनि जे ज़ुल्म आफ़ीसरनि ज़ालिमनि ऐं कामोरनि आफ़ीसरनि जे अॻियां उन्हनि जे ख़िलाफ़ उथी करे सोशल मीडिया ते हर मसइले ते आवाज़ खणंदी आहे। इन खे बि सलाम आहे मुंहिंजो। तव्हांजूं औरतूं अलाए किथे तव्हांखे पहुचाए छॾींदियूं, तव्हांखे इहा अंदाज़ो बि कोन्हे। जेकॾहिं पलीजे साहब जन जी पार्टी अयाज़ लतीफ़ साहब जी पार्टी खे जेकॾहिं का बि अॼु ताईं मज़बूती मिली आहे त औरतुनि जे करे मिली अथव। उनखे उन में मर्दनि बि कयो हूंदो, ज़रूरु कयो हूंदो, पर वधि खां वधि तव्हांखे जेका वफ़ादारी बि मिलंदी न, जेका सम्झ जी सघ जेका मिलंदी ऐं उन ते अमल करण जो जेको मिलंदो न, उहो बि तव्हांखे औरतुनि जे अंदरि हिन वक़्तु दुनिया जे अंदरि फिनलैंड, जर्मनी, न्यूज़ीलैंड, पंहिंजो हिकिड़ो ॿियो बि आहे हंगरी ऐं 1-2 ॿिया मुल्क आहिनि। इन्हनि सभिनी जा सरबराह जेके आहिनि उहे औरतूं आहिनि ऐं इन्हनि सभिनी 6 मुल्क आहिनि। इन्हनि सभिनी 6 मुल्कनि में सभ खां बहितरीन कोविड जो रेस्पॉन्स आहे। न्यूज़ीलैंड मां त ख़तमु थी वियो आहे। न्यूज़ीलैंड में कोविड जो केस बि न बचियो आहे, हिकिड़ो बि न बचियो आहे। त इहे औरतूं आहिनि। औरतुनि जी तव्हां हिकिड़ी पंहिंजी उन्हनि जी सिर्फ़ु पंहिंजी जाइदाद या प्रॉपर्टी खां वधीक उन्हनि खे सम्झी कुझु ॾिसो। उन्हनि में वॾो टैलेंट अथव, उन्हनि ते एतबार करे ॾिसो त हे घरनि खां निकिरी करे घर जो नालो रोशन कंदियूं। तव्हां हिकिड़ो दफ़ो इहो करे ॾिसो, तव्हांखे वॾो इन जो फ़ाइदो मिलंदो। तव्हां औरत खे इहो एतमाद ऐं हिमत ॾियाराए सघो त तूं बि घर में ओतिरी ई शरीक आहीं जेतिरो पुटु आहे असांजो। पोइ ॾिसो त उहो तव्हांखे छा थी करे ॾे। तव्हां पंहिंजे नियाणियुनि ते भरवसो एतमाद रखी उन्हनि खे पढ़ायो लिखायो त उहे तव्हांखे ॾिसो छा थियूं करे ॾियनि। जेकॾहिं के नियाणियूं पंहिंजी पसंदि ते शादी करणु थियूं चाहिनि त इहो अलाह उन्हनि खे हक़ु ॾिनो, उन्हनि जी पसंदि ते शादी करायो। जे तव्हांखे रिश्ते में को ख़लल नज़र थो अचे त उहो उनजे अॻियां पेश कयो, पर तव्हां ज़बरदस्ती कंहिं बि नियाणी जी का बि शादी किथे बि नथा कराए सघो। ज़बरदस्ती या उन खां पुछण खां बग़ैर तव्हां रिश्तो नथा कराए सघो। तव्हां जेकॾहिं उहा नियाणी न थी करे तव्हांजे मथां उहो रिश्तो, उहो तव्हांजे मथां हलाल नाहे, उहो तव्हां नथा करे सघो। हिकु हदीस पाक जे मुताबिक़ हिकु औरत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आई। उन औरत अर्ज़ु कयो त साईं मुंहिंजो निकाह मुंहिंजे वालिद साहब मुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर कयो आहे, छा इहो निकाह जाइज़ आहे या नाहे? त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो मां इहो निकाह हाणे जो हाणे मनसूख़ कयां जेकॾहिं तूं चाहीं। औरत चयो
त न, मां सिर्फ़ु पंहिंजो हक़ु ॼणणु चाहियां पई। साॻिए ई हवाले सां ॿी हदीस आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ॿी औरत पुछो त बाबा मुंहिंजो जेको आहे जेको निकाह आहे मुंहिंजे पीउ मुंहिंजे पुछण खां बग़ैर मुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त मां हाणे ई मनसूख़ थो कयां। औरत अर्ज़ु कयो त हा कयो, ऐं औरत जो निकाह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन में मनसूख़ करे छॾियो। हाणे मनसूख़ जी माना सम्झो। मनसूख़ छा आहे? हिकु थींदी आहे शादी, निकाह, निकाह खां पोइ निकाह ख़तमु करण जे लाइ तव्हांखे थींदो आहे, माना निकाह तव्हांजो थियो, उहो वैलिड थियो, उहो जाइज़ निकाह हुयो, पोइ हाणे उनखे ख़तमु करण जे लाइ थींदी आहे तलाक। जॾहिं मनसूख़ थियो न त माना तव्हांजो निकाह ई बुनियादी तौर ते नाजाइज़ हुयो, इन जे करे मनसूख़ थी वियो। त हाणे सोचो, जेकॾहिं मनसूख़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कयो आहे न, इन जी माना छा थी? निकाह तव्हांजो मनसूख़ थी वियो। इन जी माना छा थी? त तव्हां हिकिड़ो ज़बरदस्ती जबरी जेको निकाह कयो था न, उन में जेका हमबिस्तरी थिए थी न, त पोइ उनजो हिसो, उनजो ज़ाल मुड़ुस जे विच में जेका पोइ हमबिस्तरी थींदी, त उनजो नतीजो छा निकिरंदो? उहा हलाल रहंदी, हराम रहंदी? उहा छोकिरी जे लाइ त हलाल हूंदी, छो जो हुन ते ज़बरदस्ती मड़ी वई आहे। पर छोकिरे जेकॾहिं उन ते बि ज़बरदस्ती थी आहे त उहा उन जे लाइ हलाल आहे। पर जे उन ते ज़बरदस्ती न, उन छोकिरे ज़बरदस्ती निकाह कयो, ख़बर अथसि त छोकिरी नथी मञे, ऐं उन छोकिरी जे पीउ माउ ते, इहो गुनाह आहे। इहो गुनाह उन्हनि ते ईंदो। त हे तव्हांजो दीन आहे, हे तव्हांजो इस्लाम आहे बाबा। इनखे सम्झो। अॼु ताईं वॾे में वॾो तव्हांखे इहो इन मर्द ऐं औरत जे बुनियाद ते तव्हांखे तक़सीम कयो वियो आहे। इहा तक़सीम, इहा डिवाइड, इहा ख़तमु कयो। ॾिसो त पोइ तव्हां हिननि वॾेरकी निज़ाम सां, हिन ज़ालिमाना सोच सां, हिन पंहिंजनि मसइलनि सां कीअं तव्हां विड़ी करे पंहिंजनि माण्हुनि खे आज़ादु था करायो। हिन वॾेरकी निज़ाम मां, हिन मिसिंग पर्सन्स जे हवाले खां कंहिं बि तरीक़े सां तव्हां कीअं जेको आहे पंहिंजनि माण्हुनि खे आज़ादु था करायो। इहो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कीअं तालीम तव्हांखे, औरतूं तव्हां सां गॾिजी जॾहिं शाना बशाना विढ़नि थियूं, निकिरी करे रोडनि रस्तनि ते अचनि थियूं, तालीमी इदारनि में अचनि थियूं, उते अची करे पंहिंजनि हक़नि जे लाइ विढ़नि थियूं। पोइ ॾिसो त तव्हांजा 2 त 12, जिते हिकु मुड़ुसु अकेलो आहे त ज़ाल बि गॾिजी वई त 2 त 12, जिते भाउ अकेलो आहे भेण गॾिजी वई त 2 त 12, जिते पंहिंजो जेको आहे मुंहिंजी धीअ अकेली आहे, मुंहिंजो पुटु अकेलो आहे, उहे मिलनि था त उहे 2 त 12, जेकॾहिं पीउ अकेलो आहे, माउ अकेली आहे, मिलनि था 2 त 12। इहे जॾहिं 2 मिलंदा वेंदा न त 12 थींदा न। जॾहिं इहे 12 थींदा न, पोइ ॾिसो तव्हांजे अंदरि हिमत केतिरी थी अचे। मुंहिंजो बाबा मरहूम शहर जे सियासी मामलनि ते मुंहिंजी अमड़ खां सलाह मशवरा वठंदो हुयो। अलाए केतिरा दफ़ा बाबा जेकॾहिं अमा न हुजे हा त बाबा शायदि डिप्रेशन में वञे, उनखे एतिरो माण्हुनि जे तरफ़ खां ॾुखिया मरहला गुज़रिया उनजे मथां। अम्मा उनखे बाबा खे मोटिवेशन ॾींदी हुई। यार अम्मा 3 दर्जा पढ़ियल हुई, 3 दर्जा। बाबा वकील हुयो, 1970 अलाए 69 में वकालत कई अथई। वकील 1969 में वकालत। एॾी वॾी तालीम उन दौर जे हिसाब सां। ॾिसो 3 दर्जा पढ़ियल मुंहिंजी माउ उनखे सलाह मशवरा ॾींदी हुई, शहर जे सियासी, ऐं मोटिवेशन ॾींदी हुई उनखे त बाबा तूं सियाणो माण्हू आहे, तूं जेको आहे इहे दिलि में ॻाल्हियूं न कर, ऐं तुंहिंजी छा जेके ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं माण्हू मञींदा त पोइ तूं वॾो माण्हू आहे, जे माण्हू न मञींदा त तूं न आहे। तूं पंहिंजी हैसियत, पंहिंजी जेको किरदारु उहो डिफाइन कंदो, हिस्ट्री डिफाइन कंदी। अॼु हिस्ट्री शहादात कोट जी डिफाइन करे थी बाबा जो किरदारु। इहे लफ़्ज़ मुंहिंजी अम्मा जा हूंदा हुया। उहा अम्मा जॾहिं मिले थी, उहा अम्मा बाबा सां हुई, तॾहिं बाबा 53 साल 54 साल बाबा गुज़ारे सघियो, न त शायदि डिप्रेशन बाबा खे पहिरियां ख़तमु करे छॾे हा। त इहे ॻाल्हियूं असांखे सम्झणियूं पवंदियूं। असांखे औरतुनि खे उन्हनि जो ड्यू शेयर ॾियणो पवंदो, ऐं उन्हनि खे पंहिंजी हर मरहले में, ज़िंदगी जे हर स्टेज ते उन्हनि खे गॾु खणी अचिणो पवंदो। उन्हनि औरतुनि खे असांखे गॾु खणी अचिणो पवंदो, ऐं उहे असांजूं जॾहिं हिमत थींदियूं न, असांजे मथां बर्डन न, असांजूं हिमत थींदियूं। असांखे ईअं न लॻे त हे बर्डन आहे यार, हे पराए घर वेंदी, हिन जो ॾाज ठाहिणो आहे, हीअ ॿाहिरि निकिरंदी त हिनखे 5 माण्हू ॾिसनि था त उन्हनि जो मरक उहो, तव्हांजो छा वञे?
तव्हां पंहिंजनि पुटनि खे सम्झायो त बाबा ॿिए जी नियाणी खे न ॾिसिजो, ॿाहिरि निकिरो त न ॾिसिजो। बहरहाल इहे ॻाल्हियूं पयूं हलंदियूं रहंदियूं। इनशाला कोशिशि था कयूं त हिन में सिंध खे कहिड़ा कहिड़ा नुक़सान आहिनि, सिंधु देश छाजे करे नुक़सानदेह आहे असांजे माण्हुनि जे लाइ, इन ते इनशाला मां हिकिड़ो लेक्चर या हिकिड़ो सेशन वठंदुसि। तमामु घणियूं ॻाल्हियूं थी वियूं। जेकॾहिं कंहिं बि माण्हू दोस्त जी दिलि ॾुखाई थी हुजे, आज़ारी थी हुजे, त हिनखे तव्हां इस्लाही तौर ते वठो महिरबानी करे, ऐं हिनखे सोचो सम्झो। कंहिंजे दिलि ॾुखाइण जो मुंहिंजो मक़सदु न हुयो। वॾी महिरबानी।